हर लम्हा हर घड़ी इग्लू से है जुड़ी, इग्लू का साथ है, इग्लू क्या बात है। छोटी छोटी खुशियों के 50 साल बाय इग्लू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं असांजा नाज़रीन, लाफ्टर हाउस शो में मां आहियां जो मेज़बान सोहराब सूमरो। ऐं लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, दिल जीतो डिलाइट से, ऐं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि, जंहिंमें आहे मेज़बानीअ जो राज़, ऐं अमरेली स्टील आपकी तरह सॉलिड। मोअज़्ज़िज़ हाज़रीन, लाफ्टर हाउस शो में जीअं तव्हांखे ख़बर आहे असां वटि मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि, तमामु ज़बरदस्त हाई प्रोफाइल सेलिब्रिटीज़ ईंदियूं आहिनि। अॼु बि असां वटि हाई प्रोफाइल सेलिब्रिटीज़ आयल आहिनि लाफ्टर हाउस शो जे लाइ। ऐं माशाल्लाह असां वटि चाचो होटल वारो बि बीठो आहे, ऐं तरक़ी थी वई अथसि, माइक बि लॻी वई आहे तव्हांखे। माशाल्लाह माइक लॻी वई अथसि, तरक़ी प्रमोशन। पर हे लांतीर सियारे उनारे गंजीअ में ई वेठो आहे। तोखे भला सीउ नथो थिए छा? हेॾो सियारो अची हेॾा ॿुधायां अबा लुंडो सॼो तव्हां लुटायो, मुंहिंजे लाइ कुझु बचियो ई न आहे। अड़े लुंडिया कपिड़ा वठी जाए, मेरे मां लुंडिया न आहिनि, ब्रांडेड पाता आहिनि। छो तूं लुंडिया न वठी जाए, जैकेटूं कोट सूटर उहो छो? हे सभु जेके कोरोना में अंग्रेज़ मुआ आहिनि न, सभिनी जा कपिड़ा हेॾे आया अथव स्पोर्ट थी करे। न वठी जाए, मथां मरी वञे, लॻी वई कोरोना वायरस तोखे बि। पाण ई कोरोना वायरस लॻो घुमंदो, हिनखे छा वायरस लॻंदो? त मोअज़्ज़िज़ हाज़रीन, अॼु असां वटि जेके महिमान आयल आहिनि, मां तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदुमि, छो जो उन्हनि सां तमामु घणो ॻाल्हाइणो आहे। ऐं सभ खां पहिरियां जेका असां वटि गेस्ट आहे माशाल्लाह सां, उहा कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे। असांजी सिंध असेंबली जी मेंबर आहे, तमामु सुठी शख़्सियत जी मालिक, ऐं खिलण खिलाइण वारी पाण बि अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे मैडम तंज़ीला उम्मे हबीबा। अस्सलाम वालेकुम मैडम, वे पूरो सोफ़ो तव्हांजे लाइ आहे। महिरबानी। छो जो असांखे ख़बर हुई सिंध असेंबली में बि एॾा ई सोफ़ा आहिनि, इन करे असां उन साइज़ जा सोफ़ा रखी छॾिया आहिनि अॻु में। जो असां वटि MPs मिनिस्टर्स ईंदा रहंदा आहिनि, तव्हां बाक़ाइदे वेही सघो था। ऐं तव्हां सोफ़े जी मैचिंग ते ई कपिड़ा पाया आहियो, मूंखे ख़बर हुई न, ख़बर हुई, तव्हां ॾिसंदा रहंदा हुओ शो त असांजो माशाल्लाह। ऐं असां वटि जेको ॿियो महिमान आहे माशाल्लाह, सियासतदान आहे असां वटि, MPA साहिबा आहे। त तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त सियासतदाननि सां गॾु उन्हनि जे कॾ सहाफ़ी हज़रात बि हूंदा आहिनि, माना उन्हनि जे इन चकर में हूंदा आहिनि त सियासतदान किथे का ग़लती कनि था, असां उहा ख़बर ॾियूं हिकदमि ब्रेकिंग न्यूज़ करे। इन करे अॼु असां वटि तमामु सीनियर सहाफ़ी बि लाफ्टर हाउस शो में पंहिंजे घुरायो आहे। असांजो पुराणो दोस्त, जेके असां जेल जो साथी बि चई सघूं था साईं, उहो इन जे करे जो सखर जो असां हिकिड़ो दोस्त आहे, वकील, तमामु सीनियर वकील आहे, बैरिस्टर आहे। उन सां बि जेको माण्हू मिलंदो आहे उनखे चवंदा हे मुंहिंजो जेल जो साथी आहे। अॻिलो माण्हू परेशान थींदो आहे, मां कॾहिं जेल में वयुमि, हे त जेल में वियो। सो असां बि हुनखे प्यार में चवंदा हुआसीं असांजे जेल जो साथी आहे। तमामु सीनियर सहाफ़ी, लेखक ऐं तज़िया निगार अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे निसार खोखर। निसार खोखर साहब, पहिरियां तव्हांजो पेट आयो, पोइ तव्हां पाण अची विया। अॼुकल्ह पेट ई वधनि था। पेट ई वधनि था। न माशाल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो। प्लीज़ टेक हैव अ सीट। असांजा भाग भला जो असांजे बारे में निसार खोखर साहब आयो आहे। महिरबानी। हे उहो वाहिद माण्हू आहे, कोई माना लाफ्टर वारी ॻाल्हि कयो न कयो, पोइ बि इहे खिलंदो आहे। ऐं असां वटि हाणे जीअं त सीनियर सहाफ़ी बि अची वियो, MPA साहिबा बि आहे, सियासतदान बि आहे, त हाणे मौसीक़ीअ जी थोरी घटिताई महसूसु थिए। सिंगर भी ज़रूरी हूंदी आहे असांजे प्रोग्राम में। त अॼु जेका सिंगर असां पंहिंजे शो में घुराई आहे लाफ्टर हाउस शो में, उनजो तालुक़ बि राग जे घराणे सां आहे। उन्हनि जी वॾी भेण ख़ुशबू लगारी, उहा बि सिंगर आहे, ऐं हिनजी नंढी भेण जेका आहे, जेका अॼु असांजे शो में आई आहे, उहा बि तमामु ज़बरदस्त आवाज़ जी मालिक आहे। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे सूंह लगारी। सूंह सां सायो करे दिल लाइजे, नेक कम में छो भला घबराइजे।
पर सूंहं लगारी सां न लाइजे। न सूंहं सां उस्ताद बुखारी जो शेर आहे, मां लिखां थो गीत ऐं तूं उस्ताद ॻाए कंहिं नमूने क़ौम खे जाॻाइजे। ज़बरदस्त। ऐं क़ौम खे तव्हां बि जाॻायो था माशाल्लाह, सोशल मीडिया जे ज़रिए बि, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए, प्रिंट मीडिया जे ज़रिए। ऐं माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत महिमान अची विया आहिनि। अॼु बाक़ाइदा असांजो शो भरियल भरियल थो लॻे, हिन तरफ़ बि भरियल भरियल थो लॻे, हुन तरफ़ बि भरियल भरियल थो लॻे। ऐं बैलेंस थियो आहे, बैलेंस थियो आहे बाक़ाइदा, अॼु बैलेंस थियो आहे। ऐं अॼु मां सॼे शो में बीठो हूंदुमि तव्हांजे अदब एतिराम में, कॾहिं हेॾो बीहंदुमि कॾहिं होॾो बीहंदुमि, माना कॾहिं हिन हल्के मां बीहंदुमि कॾहिं हुन हल्के मां बीहंदुमि। मैडम सियासतदान लोटा सियासतदान थी विया। हाँ, लोटा तो थी विया, सियासतदान न थिया आहियूं। मैडम तंज़ीला उम्मे हबीबा माशाल्लाह, तव्हां अॼु छा मसरूफ़ियात आहिनि अॼुकल्ह, छा पिया कयो? अॼुकल्ह छो जो आउं लेडीज़ विंग जी प्रेसिडेंट बि आहियां। जी जी। त हींअर असां तंज़ीम साज़ी ते कमु कयूं पिया। बदीन में जेका लेडीज़ विंग जी तंज़ीम साज़ी आहे, हींअर असां आउं सम्झां थी पार्टी जी महिरबानियूं आहिनि त असां हिकिड़ी मज़बूत लेडीज़ विंग ठाही आहे जेका सिर्फ़ु विमेन जी एम्पावरमेंट ते कमु करे थी। हाणे तव्हां मर्द ॾिजो। अच्छा, हाणे तव्हां मर्द ॾिजो। हाणे असां पावर में अची विया आहियूं। पावर में अची, अरे पाड़े में पोयां शोर थो अचे परियां घर मां, अरे बाबा हेॾो चुप करे बीहो, हेॾे महिमान अची विया आहिनि यार, सॼो आवाज़ थो अचे तव्हांजे घर जो, हेॾे असांजे घर ॾे यार, हेॾे महिमान वेठा आहिनि असां मोज़िज़, हेॾी MPA साहिब आई आहे, वॾो टाइम कढी करे। ऐं लेडीज़ विंग जी प्रेसिडेंट बि आहियो तव्हां माशाल्लाह, हाणे ॿुधायो त तव्हां मर्द ॾिजनि हाणे बिल्कुलु बिल्कुलु, हाणे तव्हां पावर में अची विया। बिल्कुलु हाणे असां पावर में, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं निसार खोकर साहिबु छा पियो थिए अॼुकल्ह, को नओं किताबु लिखो पिया न? हा, मुंहिंजो अंग्रेज़ी जेको हिकिड़ो किताबु आहे ब्लाइंड जस्टिस, अहिड़ी ॿोली में लिखियो जेका कोई सम्झे ई न। सिंधीअ में टे किताब आहिनि, टे आहिनि, मुसाफ़िर मोहबतूं, लापता मोहबत ऐं गूंगी तारीख़ जा फ़र्द, टे किताब अची विया। हाणे वरी अंग्रेज़ी में किताब था लिखो, अंग्रेज़ी में ब्लाइंड जस्टिस जे नाले, ब्लाइंड जस्टिस, पहिरियां गूंगी तारीख़ जा फ़र्द, हाणे ब्लाइंड जस्टिस, हाणे ब्लाइंड जस्टिस माना अंधो इंसाफ़। वाह, असां सिंध में आई अंधो इंसाफ़, इंसाफ़ हूअं ई अंधो हूंदो आहे न साईं, इंसाफ़ जे तराज़ू में न उहो पटी ॿधी बीठी हूंदी आहे, मूर्ति बीठी हूंदी, इंसाफ़ जे तराज़ू हथ में हूंदो माना उन सां गॾु असां वटि जेको इंसाफ़ आहे न, तव्हां ॾिसंदो त कोर्टूं त आहिनि असां वटि, पर उन सां गॾो गॾु जेको जिरगा थियनि था असां वटि। हाणे बि कल्ह जेको आहे सो संग चटीअ में हिकिड़ी 5 सालनि जी मासूम न्याणी ॾिनी वई आहे, ऐं उहो कंहिं कोर्ट थोरी कयो आहे, उहो त वॾेरो को करे थो, सरदार करे थो, त इहो ख़ुदि अंधो इंसाफ़ आहे न, इहो सभु कुझु इहो किताब में हूंदो, इहो फोकस हूंदो माशाल्लाह। ऐं हाणे नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हुन किताब जो इंतज़ारु कजो, इन किताब में वॾा वॾा इंकिशाफ़ थींदा। जीअं हिननि जो किताबु हुयो मुसाफ़िर मोहबतूं, उन में जेके हिननि किसा लिखिया हुया, नाला न लिखिया माण्हुनि जा, सभु माण्हू फ़ोन करे पुछनि पिया इहो कहिड़े अमरा जो किसो आहे ॿुधायो। सूंहं लगारी असां सां गॾु आहे माशाल्लाह, नंढी उमिरि में तव्हां राग जी तरफ़ अची वियो, हालांकि तव्हांजी उमिरि स्कूल वञण जी आहे, पर राग जी तरफ़ कीअं अची वियो? शौक़ु हुयो। ॿियो तव्हांजो वालिद साहिबु यूसुफ साहिबु? हाँ, बाबा शाइर आहे, उहो बि शाइर बि आहे, म्यूज़िशियन बि आहे, मुंहिंजे ख़्याल में बाजू बि वॼाईंदो आहे, बस थोड़ो घणो वॼाईंदो आहे, या बाजे खे ख़बर न हूंदी आहे वेही रहंदो आहे वॼाईंदो आहे न, बस थोड़ो घणो। अच्छा, ॿियो ख़ुशबू लगारी तव्हांजी वॾी भेण जे करे, इन जे करे तव्हांखे बि शौक़ु थियो त मां बि गाना चवणु शुरू कया। माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अॼु ॾाढा खिलणा महिमान असां वटि आया आहिनि, ऐं असां हाणे कुझु न बि कयूं तॾहिं बि खिलंदा। मैडम तंज़ीला, शुरू खां ई तव्हां पीपल्स पार्टी में हुया? पहिरीं हिकिड़ी आऊं ॻाल्हि पुछां? जी जी। तव्हां जेको चयो त मूं सियासतदान वांगुरु हेॾा होॾा थींदो रहंदसि, जी जी, सची करे वठो तव्हां वटि कुर्सियुनि जी घटिताई आहे? न, कुर्सियुनि जी घटिताई न आहे, कुर्सियुनि तमामु घणा आहिनि, पर मां कॾहिं होॾो बीहंदुमि कॾहिं हेॾो बीहंदुमि। हाणे तव्हांजे सवाल ते वापसि अचो, मां इहो पुछां पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तव्हांजो तालुक़ु केतिरे अरसे खां आहे, या शुरू खां वठी तव्हांजो ख़ानदान पीपल्स पार्टी सां सलाह? हा, इहो सभिनी खे ख़बर आहे त जेके असां शीदी या बलोच आहियूं, उहो मतिलबु जीअं भुटो वारा माण्हू आहियूं, दिला तीर विझा असां वटां ई निकितल आहे, ऐं इन खे असां भुटो या पीपल्स पार्टी भुटोइज़म इहो मतिलबु असां नंढे हूंदे खां सम्झो जेको ॿार खे घुटी ॾिबी आहे न, उन सां गॾु हलंदो ईंदो आहे। अच्छा, माना शुरू खां वठी तव्हां पीपल्स पार्टी? जीअं असां बाय बर्थ मुस्लमान हूंदा आहियूं, तीअं असां बाय बर्थ पीपल्स पार्टी हूंदा आहियूं। वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। अच्छा, वालिद साहिबु तव्हांजो वकील, वालिदा तव्हांजी टीचर, तव्हां MA कई कंप्यूटर साइंस में, पोइ सियासत तरफ़ कीअं अची वियो? नॉर्मली MSc थींदी आहे कंप्यूटर साइंस में। हा, MSc कई तव्हां, मास्टर्स कई हुन में? हा बिल्कुलु। पोइ तव्हां वरी पोइ सियासत में अची वियो? बसि सियासत में त मुंहिंजो सोशल वर्क वग़ैरह कयो पिए शुरू में ई मूं, ऐं पोइ असांजी जेका प्रेसिडेंट हुई ज़िले जी, हुननि चई त तव्हां तंज़ीला असां ऑलरेडी तव्हांजी फैमिली आहे, पॉलिटिकल फैमिली आहे, बाबा तव्हांजा इलेक्शन में पार्टिसिपेट कंदा रहिया आहिनि ॿाहिरि, त तव्हां मतिलबु उनखे ऑफिशियली अची वञो हले। दैन पोइ मूं तहलके प्रेसिडेंसी खां शुरू कयो पंहिंजो कमु,
ऐं बसि अलाह साईं इज़त ॾिनी उन खां पोइ ज़िलत मिली ऐं उन ज़िलत वधीक इज़त ॾिनी जो अॼु हिते वेठा आहियूं। न न माशाल्लाह असांखे ॾाढी ख़ुशी थी माशाल्लाह जॾहिं तव्हां MP थियो त पहिरियों भेरो शायदि MP थियो तव्हां। बिल्कुलु शीदी बिरादरी जो कोई भी मतलब हेसि ताईं कोई मर्द या औरत कोई भी इन ऐवाननि ताईं न पहुची सघियो आहे। शीदी बिरादरी पूरी असां हालांकि आउं चवंदी आहियां त अगरि 10 मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू वेठल हुजूं त असां शीदी हिकिड़ो माण्हू ज़ाहिर थी पवंदो आहे, सुञाणिजी पवंदो आहे। पर इहा वक़्त जी थोरी सितम ज़रीफ़ी हुई जो असां हिते सिंध में मौजूदु हुआसीं, लेकिन वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण वारनि खे बि नज़र न आयासीं। बिलावल साहिब जी महिरबानी जिन खे असां नज़र आयासीं, जिन असांखे सुञातो ऐं इहो ॿुधायो त ही माण्हू बि मौजूदु आहिनि ऐं ही उहे ई माण्हू आहिनि जहिड़ी तरह सां पाकिस्तान जो कोई बि नेशनलिटी होल्डर आहे ऐं असां बि डिसीजन पावर रखी सघूं था। उन्हनि जी महिरबानी आहे त हिकिड़ी सोच उन्हनि डेवलप कई। उन्हनि जेको वरी नारो बि हयूं शहीद होशू शीदी जो बिल्कुलु ऐं पोइ तव्हांखे बि MP मिली वई माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी। निसार खोखर साहब छा सोचे तव्हां सहाफ़त में आयो, सहाफ़त जे मैदान में? सहाफ़त में इन जे करे आयासीं त हिकु त लिखण पढ़ण सां हा इहो अञा वधीक बहितर थींदो जी। लिखण पढ़ण सां शौक़ु हुयो ऐं ॿियो उन ई ज़माने में 90s में मूं मास कम्युनिकेशन में सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती। उन ज़माने में तमामु घटि सहाफ़ी जेके आहे उहे बाक़ाइदा पढ़ंदा हुआ। जीअं वकालत लाइ LLB ज़रूरी आहे त डॉक्टरीअ लाइ MBBS ज़रूरी आहे, तीअं ई मां सम्झां थो सहाफ़त जे लाइ मास कम्युनिकेशन तमामु ज़रूरी आहे। ऐं उनखां सवाइ ईअं ई आहे जीअं माण्हू अताई डॉक्टर हुजे या अताई सहाफ़ी हुजे, तंहिंजे करे उहो ऐं ख़ुदि उन जा इंटरनेशनल तव्हां पढ़ंदव त उहे केतिरा ई वॾा वॾा राइटर जेके आहिनि उहे सहाफ़ी रहिया। उनखां पोइ उन्हनि कंहिं सोसाइटीअ में चेंज आंदी ऐं उन्हनि जे लिखण सां को फ़र्क़ु पियो त जेकॾहिं सोसाइटीअ में असां कुझु कंट्रीब्यूट करे सघूं था पंहिंजी ज़िंदगीअ में त उहो तमामु सुठी आहे, छो त असांजो मुआशिरो एॾो आलूदा थी वियो आहे, बदबूदार थी वियो आहे जो उन में सियासत सां गॾु असांजे राइटर्स खे बि कमु करणु घुरिजे त उनजी निशानदी करणु घुरिजे। ऐं उहो जॾहिं तव्हां लिखो था ऐं उहो आवाज़ु माण्हुनि ताईं पहुचे थो त घटि में घटि पंहिंजे दिली सुकून अचे थो। जेकॾहिं कंहिं छोकिरीअ जे मथां तेज़ाब हारियो वियो आहे ऐं उन जो दुख दर्द तव्हांजे लिखण सां उहो को उनजो इलाज थो कराए, किथे उनजी प्लास्टिक सर्जरी थी थिए त उन खां वधीक जेको दिली सुकून आहे न मां सम्झंदो कंहिं टेबलेट में न आहे। इहो सोचे करे तव्हां सहाफ़त जे मैदान में आयो त ख़िदमत कजे आवाम जी। तव्हांजो इहो हिकिड़ी डॉक्यूमेंट्री बि हुई तेज़ाब सां साड़ियल जेको औरतुनि जी, हा डॉक्यूमेंट्री, उन ते पोइ बाद में कंहिं शुरूआत में ऑस्कर अवार्ड बि खयो। राणीपुर में हिकिड़ी छोकिरी हुई, उन हिंदू छोकिरी हुई जीवंती, उन जे मथां उन जो रिश्तो वठण वारे छोकिरे उहो बि हिंदू ई हो, उनजे मथां तेज़ाब वारियो, उहो ॾाढी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारींदी हुई ऐं उनजी पंचायत उनखे चयो तव्हां FIR छो कराई आहे, त ख़ुदि ॿिटे अज़ाब में हुई त पंचायत उन जा लातलक करे छॾियो त असां इलाज बि न कराईंदासीं ऐं कोर्ट जे आउट ऑफ कोर्ट जेको आहे न सेटलमेंट तव्हां करियो। उनखां पोइ उनजो मूं उन वक़्त में रिव्यू निकिरंदो हो डांस सां गॾु, उन में बि लिखियो, सिंधी में बि लिखियो, त उनखां पोइ उनजो इलाज थियो, उनजी प्लास्टिक सर्जरी थी, उनजी शादी थी, त इहो हिकिड़ो माण्हू खे सेटिस्फिकेशन थिए थी त मुंहिंजे कंहिं ॻाल्हि करण सां का शइ थिए। उन ई डॉक्यूमेंट्री ते वरी पोइ असांजी हिकिड़ी ॿी आहे पाकिस्तान जी वॾी डायरेक्टर, उन ई डॉक्यूमेंट्री ठाही उहा ई ऐं ऑस्कर अवार्ड खणी आई। जीअं असली डॉक्यूमेंट्री ठाही उहो वीचारो ते घुमंदो असांजे लाइ इहो ई अवार्ड काफ़ी आहे जो असांखे सुराब सूमरे सॾायो आहे ऐं असां हिते तव्हां सां गॾु वेठा आहियूं, पंहिंजे माण्हू सां गॾु वेठा आहियूं, इहो ई अवार्ड। अच्छा, निसार खोखर खे त सॼी दुनिया सुञाणे थी। जॾहिं प्रिंट मीडिया में तव्हां आयो तव्हांखे शेपर हुया, इलेक्ट्रॉनिक मीडिया में आयो पोइ तव्हां क्लीन शेव थी वियो, छो? टू मच पर्सनल, मुछूं कूड़ाए माण्हू रखराए जीअं तव्हां न अॼुकल्ह त ॾाढी रखराइण जो शौक़ु अची वियो। प्रिंट मीडिया में हुयो त माना तव्हांजो सिर्फ़ु फोटो लॻंदो हो न अख़बार में, इलेक्ट्रॉनिक मीडिया में तव्हां पाण अची वियो, तव्हां तव्हां थोरो क्लीन शेव थिया, सुहिणो नज़र अचां, या मुछुनि में अछा पइजी विया आहिनि। तव्हां सां केतिरो मेकअप कयूं उहो ई हूंदासीं जेके सुहिणा आहियूं। अच्छा मैडम तंज़ीला उम्मे हबीबा, जॾहिं मां निसार खोखर साहिब खे ॿुधायो त अॼु असां वटि MPA साहिबा बि आहे, चई कहिड़ी? मां चयो तंज़ीला उम्मे हबीबा, चई 3 ॼणियूं घुराईंदो छा? मां चयो इहो 3 नाला तव्हांजा कंहिं रखिया? वालदेन? हाँ, ही भी हिकिड़ी कहानी आहे पूरी। अच्छा, मूंखे मुंहिंजो नालो तंज़ीला कुझु फैमिली मेंबर सजेस्ट कयो, छो जो सभिनी में नंढी आहियां भाइरनि भेनरुनि में, त कुझनि चयो त नालो तंज़ीला रखियो वञे, कुझनि चयो त उम्मे हबीबा रखियो वञे, त हू थोरो ज़्यादा झगड़ो थी पियो। मुंहिंजी मदर हुनखे कट डाउन कयो, ॿियनि खे तंज़ीला उम्मे हबीबा कयूं, लोढ़िया आऊं पई, उहा ॿी ॻाल्हि आहे। जो चालान फार्म में खाना बि एतिरा कोन हूंदा आहिनि जेको तंज़ीला उम्मे हबीबा वॾो मसइलो थींदो जॾहिं फॉर्म भरींदा हूंदो। सॼी दुनिया फॉर्म भरे वठंदी, ऐं जस्ट जहिड़ो पेपर पे कयां फॉर्म भरण जे टाइम ते बि। अच्छा, वालदेन जी तरफ़ां इहो तव्हां नालो रखियो तंज़ीला उम्मे हबीबा, माशाल्लाह। ॿुधो आहे तव्हां MPA थियण ते तव्हांजे हिते
केतिरा ई माण्हू कावड़िया बि हुया तव्हांजे इलाइक़े जा बाअसर माण्हू? MP खां पहिरियां मूंखे म्यूनिसिपल चेयरपर्सन जे लाइ नामज़द कयो वियो हुयो। उन ते कावड़िया? उन ते तमामु ज़्यादा रेजिस्टेंस आयो हुयो ऐं जीअं मूं चयो त मतिलबु हिकिड़ी ख्वारी ज़्यादा इज़त बख़्शे छॾी। उन्हनि चयो त हीअ हिकिड़ी शीदी औरत थी करे हू कीअं थी चेयरपर्सन थी सघे ऐं हिकिड़े मुआशिरे खे हिकिड़ी पूरी म्यूनिसिपल कमेटी खे लीड करे ऐं बाक़ी जेके 10 सर आहिनि उहे वेहंदा ऐं हीअ उन्हनि खे अॻियां वेही लीड कंदी। जॾहिं त इन बिरादरी या इन कम्यूनिटी जूं औरतूं घरनि में कमु कनि थियूं ऐं उहे उन्हनि मां हिकिड़ी थी असांखे अॻियां लीड करे, इहो असांखे मंज़ूरु न आहे। चेयरमैन साहब खे बि उन्हनि इहो रखियो, लेकिन आउं वरी बि चवंदसि त बिलावल साहब जूं महिरबानियूं। हुननि चयो त नामज़दगी वापसि वठण जी इहा वजह बिल्कुलु नथी ठहे त तंज़ीला औरत आहे, मिडिल क्लास जी आहे ऐं शीदी कम्यूनिटी मां आहे। हीअ इन वजह ते आउं कॾहिं बि इहा नामज़दगी वापसि न वठंदसि। उनखां पोइ सिर्फ़ु इन करे जो चेयरमैन साहबु हिकु शीदी औरत सां गॾु बीठा रहिया, उन्हनि खे म्यूनिसिपल कमेटी जी सीट जेका असां पार्टी खां वई हली, जॾहिं त 100% पीपुल्स पार्टी जा मेंबर हुया, उन्हनि मेंबर्स पार्टी छॾणु क़बूल कयो, लेकिन हिकु शीदी औरत खे पंहिंजो चेयरपर्सन बनाइणु क़बूल न कयो। जेके अल्लाह इज़त ॾे साईं, उनखे छा था करे सघनि कुझु सोच ॾिसो माण्हुनि जी असांजे मुआशिरे जी। उनखां पोइ मूंखे पार्टी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंसी जी ज़िम्मेदारी ॾिनी ऐं 2018 जी इलेक्शन में बिलावल साहब करे ॾेखारियो त जेके उन्हनि हिकिड़ी म्यूनिसिपल कमेटी जी चेयरपर्सन कोन थे क़बूल कयो, उन्हनि खे उन्हनि MP बनाए चयो त हाणे जो करना है। माना इहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो वॾो स्टैंड हुयो ऐं उन्हनि खे करे ॾेखारियो त तव्हां हुनखे चेयरपर्सन न पिया थियनि म्यूनिसिपल कमेटी जी, मां हुनखे MP थो कयां, ॾिसो जेके करिणो आहे त करे। माशाल्लाह ज़बरदस्त। अॼु तव्हां सगारो आवाज़ आहियो ऐं सिंध असेंबली में असां तव्हांजी तक़रीरूं ॿुधंदा आहियूं, माशाल्लाह उथी करे तव्हां जेको कंदियूं आहियो, बाक़ाइदे डेस्कूं भञी छॾींदा आहियो, बाक़ाइदे ईअं मट जीअं भञी छॾिबानी तव्हां डेस्कूं भञी छॾियूं आहिनि। आख़िर हुन नई असेंबली ठाराई आहे वरी, अञा रिपेयरिंग हले पई। माशाल्लाह माना अञा भञण जो इरादो आहे, रिपेयरिंग हलंदी रहंदी आहे। त असां वटि बि शो में ॻाल्हियूं ॿोलियूं मिलंदियूं रहंदियूं, मौसीक़ी बि हलंदी। सूंहं लगारी असां वटि मौजूदु आहे। निसार खोखर साहब जहिड़ो क़दरदान माण्हू वेठो आहे, जंहिं मांझी फ़क़ीर खे कढी आयो जेको, ऐं ॿियो साईं ख़ालिद भट्टी साहब, हा ख़ालिद भट्टी, हाफ़िज़ निज़ामानी साहब जहिड़ो शाइर खणी आयो, असांजो खोसो साहब खलील खोसो शाइर। त अॼु सूंहं लगारी जो आवाज़ ॿुधंदासीं। इन जी वॾी जेका भेण आहे ख़ुशबू लगारी, असां उनखे बि घुरायो हुयो प्रोग्राम में हैदराबाद में, उनजो फादर उन सां गॾिजी। जी जी, त अवां जी भरपूर ताड़ियुनि में सूंहं लगारी। तुझो अर्श रंगियां चल मुखे ॾाढो वणी वियो हो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो वणी वियो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो वणी वियो। रंगियां चल मुखे ॾाढो वणी वियो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो वणी वियो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो वणी वियो। तुझो अर्श रंगियां चल मुखे ॾाढो वणी वियो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो वणी वियो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो वणी वियो। दुनिया में असां एॾो ॿिए कंहिंखे न चाहियो आहे, दुनिया में असां एॾो ॿिए कंहिंखे न चाहियो आहे, दुनिया में असां एॾो ॿिए कंहिंखे न चाहियो आहे, तोखे मन जे मंदर जो भॻवान बणायो, तोखे मन जे मंदर जो भगवान बणायो, जो अमर हर पल मुखे ॾाढो वणी वियो, चंड ककरन मां निकतल मुखे ॾाढो
मत होश करे भैया, मत होश करे भैया, तुझे जुल्फन जी खुशबू, मत होश करे भैया, तुझे जुल्फन जी खुशबू, तुझे रक्त में हो सरगम, तुझे रक्त में हो सरगम, मुखे ॾाढो बड़ी रोआ, चट ककरन मानिक तल, मुखे ॾाढो बड़ी रोआ, चट ककरन मानिक तल, मुखे ॾाढो बड़ी रोआ। जॾे सागर सुर छेड़ा, जॾे सागर सुर छेड़ा, तो साथ ॾिनो सुर में, जॾे सागर सुर छेड़ा, तो साथ ॾिनो सुर में, जॾे सागर सुर छेड़ा, तो साथ ॾिनो सुर में, मेहंदीअ जी महफ़िल हुई, तो रक्त कयो सुर में, तुझे रक्त में सरगम हो, तुझे रक्त में सरगम हो, मुखे ॾाढो बड़ी रोआ, चट ककरन मानिक तल, मुखे ॾाढो बड़ी रोआ, चट ककरन मानिक तल, मुखे ॾाढो बड़ी रोआ। तमामु ज़बरदस्त गीत ॿुधायो सूंहं लॻारी। ऐं हाणे वरी जेको मां गीत ॿुधाईंदुमि तव्हांखे उहा तव्हांखे ख़बर न आहे त ब्रेक वठंदुमि मां। त हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मोटींदासीं ऐं प्यारे निसार खोखर साहिबु जेको दिलचस्प वाक़ियो आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदासीं। मां बि ॿुधाईंदुमि कुझु तव्हांखे निसार खोखर साहिबु ॿुधाईंदो। सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि, जंहिंजो चवणु आहे आपकी तरह सॉलिड। अॼु असां वटि सॉलिड महिमान बि आयल आहिनि माशाल्लाह। त निसार खोखर साहिबु ब्रेक में वञण खां पहिरियां मां चयो त हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो आहे तव्हां वरी छा थी हाणे ख़बर पई न छा जी चंड ककरनि मां निकितल। इहो तोखे थोरी बि चए, इशारो तो ॿुधे इशारो तोॾे न हुनजो कलाम जा ॿोल हुया चंड ककरनि मां निकिरे। चंड दया मां न तूं त कूओ आहे, तूं सवड़ मां निकिरंदो आहे। निसार खोखर साहिबु इहो तव्हां उर्दू ॻाल्हाइण कीअं शुरू थी विया हुयो कचे में? इहो हिकु दफ़ो तव्हां जेको थियो हुयो वाक़ियो हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो आहे वॾो। त जान मोहम्मद महर असांजो सीनियर रिपोर्टर उहो बि निसार खोखर साहिबु ऐं हादी सांगी कैमरामैन जेको हुयो टई गॾु वञनि पिया डॉक्टर इब्राहिम जतो इहो इंटरव्यू करणु। रस्ते में ई उते हाणे महर जतो ई तकरार उरूज ते हुजे उन दौर में ऐं हिननि सां गॾु जान मोहम्मद महर हुजे। विच ते जीअं जतो ई मिली आहे हिननि खां पुछियो भाउ तूं कहिड़ा निसार खोखर ठीकु आहे, तूं कहिड़ा हुनजो जान मोहम्मद महर चए तूं त हेॾे थी बि। हुन चयो तूं कहिड़ा चए हादी सांगी चए ठीकु आहे तूं बि वञ। उते निसार खोखर साहिबु उर्दू ॻाल्हाइणु शुरू थी वियो जतोनि सां। इहो छा किसो हुयो? इहो इन जे करे जो उते तव्हांखे ख़बर आहे शिकारपुर में जेको आहे न उहे क़बीलाई तकरार हलंदा रहंदा आहिनि। जी जी। त महर जतो ई तकरार इन महिल तमामु घणो हुयो ऐं इतफ़ाक़ सां असां वटि दोस्त जेको हुयो उहो महर हुयो त अॻी धुर जेका हुई उहा जतो ई हुआ। पोइ उन्हनि सां असां इन करे उर्दू ॻाल्हायो त असां कराची मां आया आहियूं, टीम आई आहे उन आप हमारे साथ ऐसा नहीं कर सकते, हम जर्नलिस्ट हैं, हम साफ़ी, हम आपकी आवाज़ जो है वो आला एवन तक पहुंचाते हो। जिन वह ॻाल्हाए छा थो कहिड़ी ॿोली थो ॻाल्हाए उर्दू में शुरू थी विया हुआ उन्हनि सां। बिल्कुलु जान जो ख़तरो बि थिए थो हाणे उहो हथियार बंदि माण्हू असांखे त वञणु ॾियनि पिया पर ज़ाहिर आहे असांजो दोस्त हुयो साथी हुयो त उनखे असां कीअं छॾियूं। उनजे करे असां चयो त असां बि लही था बीहूं। असां पंहिंजा शनाख़्ती कार्ड बि ॾिना। उहो हुयो बि कचे जो इलाइक़ो दरिया जो इलाइक़ो हुयो। पोइ उनजे करे उन्हनि पंहिंजा बैरियर हया हुआ जीअं नोगो एरिया हूंदी आहे ईअं ई नोगो एरिया लॻी पई। पोइ असां उन्हनि खे तारीफ़ करायो। पोइ जॾहिं ॻाल्हि सम्झ में सफ़ा न पई अचे
पोइ त असां उर्दू ॻाल्हायो जे अञा सम्झ में न अचे त अंग्रेज़ी ॻाल्हायूं अंग्रेज़ी ॻाल्हाइण ते यादि आयो तव्हां BBC में बि रहियो हा BBC में बि छा फ़र्क़ु नज़र आयो तव्हांखे सिंधी मीडिया में ऐं BBC उर्दू में इलाही फ़र्क़ु आहे उन में कमकार जो जेको आहे माहौल उन में बि फ़र्क़ु आहे ऐं ख़ुदि जेका तरबियत थिए थी उन में फ़र्क़ु आहे असां वटि फ़र्ज़ु करियो सिंधीअ में शौक़ सां माण्हू ॾींदा आहिनि त फलाणी जेका औरत आहे उन सां रेप थियो आहे असां वटि उते BBC में मन हूंदी त बाबा उनजो फ़ोटू न आहे ॾियणो इवन उनजी शनाख़्त न आहे ॾियणी त बाबा उनजी का शनाख़्त थिए ॿारड़ियूं नंढियूं उन्हनि सां जेकॾहिं को ज़्यादती थिए थी त उनजो नालो न आहे ॾियणो त इलाही शयूं आहिनि जेके आउं सम्झां थो त उहा साफ़ सुथरी जर्नलिज़म आहे ऐं इंटरनेशनल जेके आलमी मयार आहिनि उन्हनि जी आहे ऐं उन में तव्हांखे हर क़िस्म जी जेका सा उहा सहूलियत इक्विपमेंट सभु शयूं मिलनि थियूं त इहो वॾो फ़र्क़ु आहे वॾो फ़र्क़ु आहे इहो बि फ़र्क़ु आहे न माना उतां पुछणो न थींदो आहे घणो दफ़ा ख़बर छो न मोकिले थी सॼो ॾींहुं कुझु न थियो आहे छा हा माना हिते असां वटि त ईअं हूंदो आहे न घणे गाॾी जो मोटरसाइकिल खे टकर उहा बि ब्रेकिंग न्यूज़ हली वेंदी आहे BBC में साईं हुयो 3-4 महीना थी विया हिननि खे कॉल ई न आई इदारे खां साईं निसार खोकर परेशान थियो मूंखे कढी त न छॾियो अगरि फ़ोन करे पुछा कंहिं त बाबा मां आहियां BBC में न आहियां हुननि चयो भाउ आहे छो चयो अलाए पुछो ई नथा का ख़बर नथो मोकिले त हुननि चयो भाउ वज़ीर आज़म आयो आहे सदर आयो आहे हिन दौरान तव्हां चयो त भाउ हिननि चयो न उहो त न आयो आहे चइजो अचे त पोइ ख़बर ॾिजांइ काई चए न चिंगची जो टकर रोज़ था थियनि इहा ख़बर न ॾियां BBC ते जल्दबाज़ी वारी जेका सहाफ़त आहे न उहा न आहे जीअं फ़र्ज़ु करियो असां वटि तकड़ में माण्हू लिखंदा आहिनि त लिखबो आहे त मोटरसाइकिल फुरिजी वई ऐं उन में एक्सीडेंट में भाई क़तल थी वियो त हिकिड़े असांजे दोस्त लिखी छॾियो तकड़ में त मोटरसाइकिल क़तल थी वई भाई फुरिजी वियो ऐं कॾहिं कॾहिं त वरी प्रूफ जी ग़लती बि थी वेंदी आहे असांजे अख़बारुनि में इहा असीं तमामु प्रूफ जी ग़लती थी वेंदी आहे हिकिड़े वॾे माण्हूअ जी वालदा फ़ौत थी वई त प्रूफ जी ग़लती सबबु लिखिणो हुयो हुते त मरहूमा घणे अरसे खां नाचाक हुई लिखिजी वियो मरहूमा घणे अरसे खां नापाक हुई सो ईअं बि थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं मैडम तंज़ील हे पाड़े वारा अची विया दोस्तनि जो दोस्त माकरो गोश्त दोस्तनि जो दोस्त माकरो गोश्त मुंडी न पाओ मां ॻाढ़ो ऐं साओ मुंडी न पाओ मां ॻाढ़ो ऐं साओ मुंडी न पाओ मां ॻाढ़ो ऐं साओ दोस्तनि जो दोस्त माकरो गोश्त दोस्तनि जो दोस्त माकरो गोश्त मुंडी न पाओ मां ॻाढ़ो ऐं साओ मुंडी न पाओ मां ॻाढ़ो ऐं साओ छा बाकरो गोश्त गरीब माण्हू बीठा करे खाधो ई नथो बाकरो गोश्त वाह साहब सां बीठा आहियूं साहब लाइ साहब नारायण केरा साहब अॼु सही माशाल्लाह जेको आहे मानी ॾाढी वणी मूंखे हा बचाओ बाबा का गाली कोने का बिरयानी में कूटियूं सही हुई केर आयो बाबा नन जो जी बाबा ना एड़ो थी पियो प्लीज केर आयो साईं ओ तुर्की टोपी वारा कीअं अची आयो एॾे केर हो जी सही सही MLA साहब MPA साहब तव्हांखे मतलब साबिका मां रही चुको आहियां मां पाण नाज़िम बि रहियो आहियां हूअं त मां रईस आहियां रईस गुल्लू खान गिरनाड़ी 6-7 उहदा त साईं न माना MNA बि रहियो MPA बि रहियो जी रहिया आहियूं असां पंहिंजे दौर में मां नाज़िम बि रहियो आहियां साईं सेनेटर बि रहियो आहे हा स्पीकर आहे मां त न ॾिठो आहे कॾहिं हिननि खे जी मां त न ॾिठो आहे तव्हां मतलब त असेंबली भरी पई तव्हां कंहिं कंहिं ते तव्हांजी नज़र वेंदी ज़िंदगी में यकीन कयो निसार खोकर साहब सही अस्सलाम वालेकुम अस्सलाम हाणे ई नौकरी वठण आया ॿियो ख़ैर बाबा तो सही आहे अल्लाह सां एम्बुलेंस का आयो एम्बुलेंस का आयो हेलो एम्बुलेंस का हिते बि माण्हू हिते बि एम्बुलेंस जे मथां बत्ती ॿरे थी कांव वेहारी वेठा सही मसइलो इहो आहे त असेंबली में यकीन कयो निसार साहिबु मां तक़रीबन 5 साल पूरा रहियुमि अच्छा ऐं ॻाल्हायूं न मसला ई कोन आहे असांजे इलाइक़े जा त ॻाल्हायूं छो मसला ई न हुया हिकु दफ़ो कंहिं चिठी लिखी ॾिनी स्पीकर साहिब खे त साईं गुलण खान ॻाल्हाइणु चाहींदो पर मां चयोमांसि साईं ख़ुदा जो कसम मां निंड पियो मूंखे ख़बर ई कान्हे कंहिं लिखी थो ॿिए खे नालो मुंहिंजो ॾेई छॾियो गुलण साहिब बसि नंढड़ो हिकिड़ो चैनल आहे ख़बर अथव कमु कंदा आहियूं कुझु माना सुवाल हुया जे तव्हां टाइम ॾियो आहे त 2 मिंट जल्दी वठो बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे असां वटि ॿिए हंधि बि वेंदासीं जी हे कहिड़े चैनल जो रिपोर्टर आहे साईं अञा चैनल खुलियो न आहे हुनजी डिज़ाइन थी हले साईं चैनल हिकिड़ो मिंट साईं चुप जी जेको वेब चैनल आहे शायदि वेब चैनल जो रिपोर्टर साईं ॻाल्हायो न विच में अंग्रेजी जा लफ़्ज़ तक़रीबन साईं जा 10 लख फॉलोवर आहिनि साईं तव्हां बि जल्दी जल्दी भौंको जल्दी कयो जी जी न साईं तव्हां कहिड़ा लेसण वारा साफ़ इहो बग़ैर लेसण जा साईं मां एक कैमरा उछलिया मोबाइल उछलिया मां इंटरव्यू थो वठां 2 मिंट ॻाल्हायो न जल्दी कयो असां हाणे महिमान वेठा आहिनि हा क्यों जी
अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे हिन महिल मां मौजूदु आहियां पंहिंजो जेको असांजे तर जो वॾो मशहूरु हिकिड़ो सियासी जेको आहे रहनुमा आहे गुलन साहब असांखे सां मिली वियो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां इमायती कहिड़ो आहियां, मां टीवीअ जो नुमाइंदो आहियां। वेब टीवी आहे असांजी, पंहिंजे चैनल तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कबो, उन ते तव्हां लाइक बि कजो। ऐं हीअ अवामी नुमाइंदो आहे, अवामी नुमाइंदे खां अवाम जा कुझु सुवाल कंदासीं जेके तव्हां पुछणु चाहियो पिया। अॼु गुलण खान असां सां मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त गुलण खान छा थो चवणु चाहियो? खे तो इशारा करे ओ साईं, ओ फारूक सतारिया पुट साईं केर तो के सलाम तो करे, उनके जवाब तो दे। कोई आए तो न हिते हिकिड़ो मिंट साईं, इस बात निमाइंदो सभनी जो ॾिस हे कीड़ा मकोड़ा जे हेठि जीते उन्हनि जो मां निमाइंदो न एकिविली ॾिस हेॾे माण्हू आहिनि कोन गैलरी में कोई बि के ओ सही हिकिड़ो मिंट साईं, मेमोरी फुल थी वेंदी मोबाइल माण्हू साईं। गुलन साहब, जीअं त हिन महिल तव्हां असांजा सियासी अॻवान आहियो, असांजे तर जा जेके आहियो चङा मुड़ुस बि आहियो, त अवाम ख़ुशि न आहे तव्हां मूं, छो ख़ुशि न आहे? इन जे लाइ तव्हां कुझु चवणु चाहींदो? जी साईं, मसलो इहो आहे, मसलो साईं कहिड़ो आहे? तव्हां मसला जेके आहिनि तव्हांजा ख़तमु नथा थियनि। 10 साल थी विया तव्हां मसलनि में असांखे घेरे छॾियो आहे। मसला छो कोन था? कहिड़ो मसलो आहे? वरी कहिड़ो मसलो थियो? तव्हांजा पंहिंजा मसला, अवाम जा मसला, कंहिंजा मसला तव्हां हल कंदो? कीअं कंदो? ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे छा ॾिसो साईं, असांखे का शइ नज़र नथी अचे, बिजली हले कान थी, ॾिसो था पाणी नलनि में अचे कोन थो, का शइ नज़र नथी अचे, त असां छा ॾिसूं? कुझु तव्हां अवाम खे तव्हां रिलीफ ॾियो, तव्हां असांजा नुमाइंदा आहियो, तव्हां ऐवाननि में ॻाल्हि पहुचाईंदा आहियो, तव्हां कुझु ॿुधायो अवाम खे, अवाम तव्हांखे ॾिसे थो पियो हेॾे। जी जी, हाणे ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि हितां शुरू थिए थी जॾहिं असां असेंबली में वञूं। असेंबली में तव्हां ॻाल्हायो नथा, असेंबली में तव्हां ॻाल्हाइण जे लाइ तयार आहियो, मसला नथा उथारियो तव्हां। ओ नुमाइंदा, तूं भौंके तो हुनखे लूसे खे ॻाल्हाइण त ॾे न। यको तूं सवाल कया न, हो बि तूं यको भौंके तो, हाणे हिनखे बि त भौंकण ॾे न। तूं ॻाल्हाइण लाइ छा तो तमीज़ सिखो साईं। त तव्हां असेंबली में असांजो आवाज़ छो था उथारियो? सही ॾिसो त असेंबली में जॾहिं असां वञूं था उते जेके बि नुमाइंदा आहिनि, नुमाइंदनि ते ॻाल्हायो त नुमाइंदनि जे तव्हां सुवालनि जा प्रॉपर जवाब नथा ॾियो। जॾहिं बि सुवाल करे थो तव्हां नकाए वञो था। छा मसइलो छा आहे साईं? तव्हां हाणे भौंकियो न, हाणे हे बि थोरो ॻाल्हाए। तव्हांजो सुवाल पूरो थी वियो न, साईं ॻाल्हाईंदो। जी साईं ॻाल्हायो साईं। ॾिसो ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था बरसातूं साईं जेके पियूं हुयूं त नाला ॾिसो खुली विया हुया, गटरनि जो पाणी बेहद हुयो, माण्हू ॿाहिरि घर खां निकिरी न पिया सघनि। बरसातुनि में तव्हां को बि कमु न कयो, मच्छरनि जो आज़ार वधी वियो, तव्हां छा बरसातुनि जे लाइ कयो आहे? को ड्रेनेज सिस्टम न आहे असां वटि, कुझु छा आहे? साईं खे ॻाल्हाइण दो, तव्हांजो सुवाल पूरो थी वियो न, साईं खे ॻाल्हाइण दो। तव्हां बसि तव्हांजा मसइला अवाम जा मसइला आहिनि न, उनजो साईं जवाबु ॾींदो। साईं जी तव्हां बि लूसी ॻाल्हायो न। जी साईं, ॻाल्हि इहा आहे, तव्हां मूंखे ॻाल्हाइण नथा ॾियो। ॾिसो त मूंखे बि ॻाल्हाइणो आहे, मां ज़ाहिर आहे नुमाइंदो थी आयो आहियां त मूंखे साईं नुमाइंदो मां आहियां, तव्हांखे क्लियर कंदो आहियां। नुमाइंदो हे न आहे साहब ते हमलो किया रहा है, नाज़रीन का लाइव पता एक साहब के दे एक जर्नलिस्ट ते हमलो किया है। मैं बैठा है साहब जी बेइज्जती तो ए वडेरन जा वाठा है के एकड़े मुझे साहब जी बेइज्जती तो साहब ते ॾिसो तां ॾिसो हमलो थियो आहे, जर्नलिस्ट बंद कयो, बंद कयो ये सही तां ॾिसी सको था लाइव असां बंद कयो, मोबाइल में को खसी वई आहे सही तां लाइव ॾिसी सही चुप नथा कयो, हुनखे सवाल करण दे। हिकिड़ी ॻाल्हि तूं मगज़ काढो छॾे साहब ते हमलो कयो आहे, मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि। ॾिसो ॾिसो चुप 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 हिकिड़ो मिंट साईं बाबा सबर ॾिसो हिकिड़ो मां माफ़ी थो करां, माफ़ी छा जी लाइव हुयो तव्हांखे ख़बर आहे? बेस्ता ओ अरे बाबा ख़ामोश हेरे चो तरीक़ो न आहे इहो। ख़ामोश साईं तव्हां पंहिंजे वाठनि खे मना कयो न, आज़ाद साहब ते हमलो कयो न। बिल्कुलु हमलो कयो, तव्हां ॾिसी सघो था गाड़े बोड़ ते विढ़ंदा असां सां, गाड़ो बोड़ गाड़ियूं टोपी पाया हुआ। तूं मुंहिंजे साहब जी बेइज्जती तो करे। छाजी बेइज्जती ॾे, असांजी बेइज्जती थींदी रहंदी आहे। परे त थी ॾे, तूं साहब एॾो बेइज्जत आहे त पोइ मां ॿियो सेनेटर तूं ॾियां। बाबा सबर मां सेनेटर मैटर कुझु न आहियां, मां हिन वक़्तु कुझु बि न आहियां, मां हिकिड़ो ख़ाली नुमाइंदो आवाम जो नौकर। नुमाइंदो मां आहियां, साईं तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदो रहंदो, नुमाइंदो मां आहियां, हे असांजे हक़नि ते नुमाइंदो मां आहियां। ख़ामोश साहब खे ॻाल्हाइण ॾे, मुंहिंजी साहब जी बेइज्जती तो करे। हिकिड़ो दफ़ो ॿियो साहब जी बेइज्जती तो करे। हे गाड़े बोड़ वारा गाड़ियूं टोपी वारा असां ते आज़ाद साहब ते हमलो था कनि, इते कोन आहे। साईं हिकिड़ो मिंट छॾियो, माइक खे छॾियो साईं प्लीज़। तव्हां साईं टोपी वेरायो त मूंखे बि ॾिजो। परे त थी ॾे बाबा चुप कर, जड़ हथ वाले विच में
विच में ॻाल्हायो हे ग़लति बाबा ख़ामोश हे वॾो बाबा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हेॾी बेइज़ती करे कुतनि सां खारायो अथई तूं हुनखे चवे नथो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असां आवां बि निमाईंदा आहियूं असांखे सभु शइ बर्दाश्त करणी आहे साईं हिकिड़ो मिनट मां माफ़ी थो घुरां माफ़ी न हे ग़लति आहे हो माफ़ी घुरे ॻायो टोपी वारो माफ़ी घुरे माफ़ी घुरां माफ़ी घुरां थो ॾिसो माइक खसे यार असांखो मोबाइल खसे यार ये कैमरा मोटा है मां न तेरे कार मां प्यार में चंपो मां प्यार में चंपो हुयो एॾो तेज़ तव्हां लिफ़ाफ़ो लिफ़ाफ़ो कोन ॾिनो ई छा न रहिजी वियो हा रहिजी वियो गाॾी में रहिजी लिफ़ाफ़ो हुयो आहे बाबा आहे सबर कयो अचे ॾीबो आहे न पहिरियों ॾीबो आहे मूंखां ग़लती थी वई मूंखां ग़लती थी वई वठि माइक बाबा आहे पियो गाॾी में पियो आहे छा साईं छा लिफ़ाफ़े जी ॻाल्हि पई हले कुझु बि न आहे दवाउनि जो लिफ़ाफ़ो आहे हिकिड़ो एक्सरे वग़ैरह कढाई साईं लिफ़ाफ़े जी ॻाल्हि पई हले का मतिलबु लिफ़ाफ़ो हुन में थियलनि कुझु न साईं हे जेको आहे न तव्हां साफ़ खे ख़रीद करण जी कोशिशि न हुन में टेस्टूं थियल आहिनि उहे रिपोर्ट आई आहे हिन जो मां गवाह आहियां असांजे इलाइक़े में फ्री मेडिकल कैंपियूं हणाईंदा आहिनि साईं ऐं उन खां पोइ ग़रीब जेके बि आहिनि उनजो वॾो ख़्यालु मां गवाह आहियां मां निमाईंदो आहियां ऐं मां हिन जी गवाही ॾींदुसि त हे जेके प्लास्टिक जा जेके गुल आहिनि न हे ईअं न आहिनि माण्हू हिन खे पाराया हे हमेशह हिन सां गॾु हूंदा आहिनि लही गाॾीअ में पाए छॾींदो आहे बसि हाणे वठी सघो था तव्हां बाबा तव्हांखे सभु शइ मिलंदी पाणी ॾियो न कदु न करे सघियो आहे वीचारो ग़रीब सभु शइ मिलंदी शिकारनि जी जीप तूं हुते वालो सभु शइ मिलंदी तव्हांखे घबरायो न साईं बाबा हाणे तूं भली जा जेको आहे चांहि पीआरो चांहि हर शइ पीआरी त तव्हांखे हर शइ पीआरी हिनखे तव्हां तमीज़ सेखारियो अरकान सेखारियो लिफ़ाफ़ो मां ई ॾींदोमांइ साहब मूंखे ॾिनो मूंखे ॾियणु विसरी वियो विच में न ॻाल्हायो सोशल मीडिया जा माण्हू आहिनि अॼुकल्ह तोखे ख़बर न आहे फेसबुक ते 10 लख जा फॉलोअर हा यूट्यूब चैनल ते 7 लख सब्सक्राइबर अच्छा न अहिड़ी ॻाल्हि न आहे थी थो रहंदो आहे मसला आहिनि बच्चो असांजो बच्चो लिफ़ाफ़े में तिरकी पियो आहे बसि ठीकु आहे टेस्टूं कराईंदो ठीकु आहे दोस्तनि जो दोस्त बाकरो गोश्त दोस्तनि जो दोस्त बाकरो गोश्त मुंडी न पाव मां ॻाढ़ो हिसाब मुंडी न पाव मां ॻाढ़ो हिसाब मुंडी न पाव मां ॻाढ़ो हिसाब दोस्तनि जो दोस्त बाकरो गोश्त ॾिठो हालत तव्हां साईं इहो आज़ाद साफ़ ते हमिलो वरी उते गठजोड़ थी वियो साफ़ सां गॾो गॾु जेका लिफ़ाफ़ा जर्नलिज़म आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त ओरिजिनल साफ़ जो ॿेड़ो ते लिफ़ाफ़ा जर्नलिज़म ॿोड़ियो आहे उते ई ठही वियो वरी उन्हनि सां ॾिसो उन सां गॾोगॾु ठही वियो त जंहिंखे उहो वाठो चए पियो त बेसिकली आख़िर में उहो पाण वाठो थी बि रहियो तंहिंजे करे जेके वॾेरनि जा वाठा साफ़ी आहिनि अॼुकल्ह सोशल मीडिया ते मसरूफ़ उहे इहे ई जीअं ही तुर्की टोपी वारो नारा पियो हाणे बाकरो गोश्त उहे हर कंहिंखे हीरो करे था पेश कनि पर बेसिकली ईअं न आहे सिंध जे माण्हुनि खे उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि जो असुलु सॼणु केरु आहे असुलु दुश्मन केरु आहे उनजे करे तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू भली केतिरी बि फॉलोइंग हुजे उहा फेक फॉलोइंग बि माण्हू कनि था अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे त उन में पंहिंजूं लाइक्स ऐं ॿियूं वठण लाइ माण्हू कनि था पर हक़ करणु इंसाफ़ करणु उहो मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध जा माण्हू कनि था उन्हनि खे ख़बर आहे त सिंध जे पासे केरु बीठो आहे गद्दारी जे पासे केरु बीठो आहे बिल्कुलु बिल्कुलु सिंध जा माण्हू हाणे सुजाग थी चुका आहिनि ऐं मैडम तंज़ीला असां सां गॾु आहे त पंहिंजी पार्टी में तव्हां कहिड़ी ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ रखंदियूं आहियो पार्टी क़यादत सां या मेंबरनि सां हेसि ताईं अहिड़े क़िस्म जो कोई वाक़ियो थियो न आहे छो जो असांजी वाहिद पार्टी आहे जेका आम तौर ते विमेन ओरिएंटेड पार्टी चई वेंदी आहे छो जो जॾहिं खां MPA थियसि त नेशनली इंटरनेशनली मूंखे घुरायो वियो ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते जॾहिं इहो ॿुधो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी फेमिनिन पार्टी आहे हिते औरतुनि खे वधीक अहमियत ॾिनी वञे थी इन ॻाल्हि जे करे हीअ मतिलबु सिर्फ़ु इन करे न त उन पार्टी जी MP आहियां बल्कि इहे रिमार्क्स उन्हनि माण्हुनि चया जेके असांजे अपोनेंट हुया जेके असां सां गॾु न आहिनि उहे ख़ुदि मञनि था भले साम्हूं खां न लेकिन आउट ऑफ स्क्रीन हू चवनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी औरतुनि जी पार्टी आहे ऐं हिननि जो जेको विजन आहे उहो यकीनन असां बिलावल साहब खां पोइ राय जो हक़ तव्हांखे ॾींदा आहिनि क़यादत बिल्कुलु मूंखे इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त आउं छो जो रिज़र्व सीट ते आई आहियां लेकिन कहिड़ी बि तरह सां कॾहिं बि ईअं न महसूसु करायो वियो आहे त आउं रिज़र्व सीट ते आई आहियां या औरत आहियां जनरल सीट ते हुजण जे करे मुंहिंजो घटि मतिलबु वकार हुजणु खपे अहमियत घटि हुजे या मुंहिंजी राय न ॿुधी वञे इवन असांजे जेका सिटिंग अरेंजमेंट आहे हू बि तव्हां जॾहिं ॾिसंदव त आम तौर ते त कंहिं मुक़दस जॻहियुनि ते हूंदो आहे त सभु हिकु लाइन में बीहंदा आहिनि लेकिन हीअ सिंध असैम्बली आहे पीपल्स पार्टी जी असैम्बली आहे जंहिंमें सैयद शीदी मल्ला सभु हिकु लाइन में वेहनि था ऐं इहा कहिड़े बि क़िस्म सां ज़ात पात जो फ़र्क़ु नथो रखियो वञे अच्छा शीदी कबीलो जेको आहे उहो डांस राग जे तरफ़ घणो हूंदो आहे तव्हांखे को राग जो शौक़ु आहे
न मूंखे बसि इन में हाराए वियसि हली। अच्छा हाँ हिते अची थोरो ब्रेक लॻी वियो छो जो मुंहिंजो नंढपण ज़्यादा टॉम बॉय वांगुरु गुज़रियो ऐं ज़्यादा पढ़ण लिखण जो थोरो शौक़ु बि हुयो। इन करे घर जो थोरो माहौल ईअं हो जो मां टीचर हुई, सॼी दुनिया खे सुधारींदे सुधारींदे असांजे मथां डंडो हलणु लॻो। एॾी इजाज़त कोन हुई त पढ़ण खां सवाइ ॿी के कम में मतिलबु क्या टाइम पास कयो वञे। जीअं अॼुकल्ह ॿारनि खे वॾी आज़ादी आहे, पंहिंजी मर्ज़ियुनि सां जेको खपे कनि। मुंहिंजा पंहिंजा ॿार आहिनि, नातू पढ़नि था, ॾाढी ख़ुशी। बिल्कुलु मुंहिंजा ॿार नातू पढ़नि था, ऐं प्रोग्राम्स में इवन पाकिस्तान लेवल ताईं बि उहे अची चुका आहिनि। मुंहिंजो कोई बि इहो कोन्हे त उहो अॻिते हली छा थींदा, जेको बि उहे थियणु चाहिनि। लेकिन आउं चवां थी हिकिड़ा पॉज़िटिव इंसान थियनि, छो जो सभ खां पहिरीं उन्हनि जो इंसानु हुजणु ज़रूरी आहे ऐं उनखां पोइ पंहिंजे मुल्क, पंहिंजी धरती, पंहिंजे सिंध पाकिस्तान। बहरहाल राग जे लाइ वरी असां वटि सूंह लगारी मौजूदु आहे। ॾाढो सुठो आवाज़ु, जहिड़ो हुनजो नालो आहे तहिड़ो ई वरी आवाज़ु आहे। ॾाढो ॾुखियो कमु आहे, मूंखे अचे नथो, इन करे छा इन करे असां हिननि खे घुराए छॾियो। बहितरीनु। हा बिल्कुलु। पर नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मोटींदासीं ऐं सूंह लगारी जे ख़ूबसूरत आवाज़ में को कलाम हूंदासीं। तेसी ताईं don't go away, we'll be right back after short commercial break. लगी हो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। ओ लगी हो प्यार जे काबिल भली महबूब माना करे। मोहिया तो गयो माहिर, मोहिया तो गयो माहिर भली महबूब माना कर। ओ लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। ओ लगी तो प्यार जे काबिल। अड़िहा पांत कपड़े जो छिनी पहाड़े छड़ाया। हो अड़िहा पांत कपड़े जो छिनी पहाड़े छड़ाया। मगर तो सा अड़िया दिल, मगर तो सा अड़िया दिल भली महबूब माना कर। ओ लगी हो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। ओ लगी हो प्यार जे काबिल। तमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुहिंजा। ओ तमगर थी बिला शक थी, तमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुहिंजा। नाहे का गाल ही मुश्किल, नाहे का गाल ही मुश्किल भली महबूब माना कर। ओ लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। ओ लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। ओ लगी तो प्यार जे काबिल। तमाम ज़बरदस्त। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लगी थो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। तू छा ते माना तो करे वाह? लगे मां भी लगा तो न प्यार जे काबिल। तू नफ़रत जे क़ाबिल न आहे, तू प्यार जे क़ाबिल न आहे।
हे माशाल्लाह यार एॾा सुहिणा सिटा चेहरा माण्हू विया थी अञा तोखे नज़र नथो अचे सुहिणा सिटा चेहरा त हेॾा वेठा आहिनि न उन्हनि सां गॾु मां बि आयो आहियां न हा माशाल्लाह हिन जो चेहरो बि तव्हां ॾिसो न असांजो चेहरो हितां शुरू थो थिए हितां चेहरो शुरू थो थिए वरी हिनखे छा थियो यार छा थियो मुबारक अथई ख़ैर मुबारक सोलर प्लेट वरिती अथई हा पाण ज़ीरे बल्ब जहिड़ो मुंहुं आहे हिन जो सोलर प्लेट तोखे थो चए माशाल्लाह साईं माशाल्लाह असां वटि मैडम तंज़ीला उम्मे हबीबा MPA साहिबा आहिनि त वज़ारत न मिली तव्हांखे का भला छो छा वजह आहे हुनजी हींअर आउं चेयरपर्सन आहियां बोर्ड एंड एजुकेशन जी स्टैंडिंग कमेटी जी अच्छा अच्छा पूरी सिंध जी या मुंहिंजे ख़्याल में त कंहिं बि वज़ारत खां वॾी ज़िम्मेदारी आहे अच्छा मुंहिंजो एम इहो आहे त ज़्यादा खां ज़्यादा यूनिवर्सिटीज़ असांजी सिंध में हुजनि बिल्कुलु ऐं उहे सिर्फ़ु नॉलेज यूनिवर्सिटीज़ न हुजनि बल्कि उहे परफॉर्म बि कनि छो जो असांजे नौजवाननि खे ज़रूरत आहे तालीम जी उहो त असांजे नौजवाननि खे ज़रूरत आहे न सिंध जे नौजवाननि खे बिल्कुलु सिंध जे पर तव्हांजे चेयरमैन साहिबु जेको आहे सो हाणे गिलगित में ऐलान कयो त गिलगित जे नौजवाननि खे सिंध जी यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाऊं ॾिनी वेंदियूं सिंध जा नौजवान काॾे वेंदा इहो रिज़र्व रखियूं वेंदियूं आहिनि सीट्स हर सूबे जे लाइ उहे वधायूं वयूं आहिनि हाणे बिल्कुलु छो असां यूनिवर्सिटीज़ बि त वधाए रहिया आहियूं न असां सिर्फ़ु उन ते दंग ते न आहियूं त यूनिवर्सिटीज़ उहे ई रहनि ऐं उते सिर्फ़ु असां माण्हू वधायूं असां यूनिवर्सिटीज़ बि वधाए रहिया आहियूं हिननि असां कुझु जस्ट 2.5 सालनि में मुंहिंजी चेयरपर्सन तौरु ई 5 यूनिवर्सिटीज़ जी जेका अप्रूवल ॾेई चुकी आहियां जंहिंमें आर्ट इंजीनियरिंग वग़ैरह यूनिवर्सिटीज़ शामिलु आहिनि त मतिलबु असां यूनिवर्सिटीज़ बि गॾु वधाए रहिया आहियूं जॾहिं ॿाहिरि खां माण्हू ईंदा पंहिंजो एक्सप्लोयर खणी ईंदा त असांजे माण्हुनि खे वधीक सिखण लाइ मिलंदो ऐं अगरि इहे सिर्फ़ु पाण नानी कुनड़ो करे वेठा हूंदासीं त पोइ त उहो खूह जा ॾेढ थी वेंदासीं अगरि पार्टी तव्हांखे चवे त 5-6 मिनिस्ट्रियूं आहिनि जेका मिनिस्ट्री तव्हांखे खपे तव्हां खणो पंहिंजी मर्ज़ीअ सां कहिड़ी मिनिस्ट्री तव्हांखे वणंदी आहे पोलियो कहिड़ी हूंदी आहे पोलियो मिनिस्ट्री आहे जेका अच्छा न पोइ हेॾे ॾिसी थो ॻाल्हाए मुंहिंजी मिस्टेक आहे मां तकड़ में पोलियो चयो न मुख़्तलिफ़ मिनिस्ट्री हूंदियूं आहिनि जीअं कल्चर मिनिस्ट्री आहे साईं सरदार शाह वटि आहे या ॿियूं मिनिस्ट्री आहिनि फूड जी मिनिस्ट्री आहे वर्क्स एंड सर्विसिस जी मिनिस्ट्री आहे पार्टी जो विजन वधीक आहे हू जॾहिं सम्झंदा त मूंखे कहिड़े डिपार्टमेंट में सर्व करणु खपे त उहा ज़िमेदारी बि ॾींदा ऐं मूंखे यकीन आहे पार्टी ते त हू जॾहिं बि का ज़िमेदारी ॾिननि तूं सोचे सम्झे ॾींदा उन में मुंहिंजो या ख़बरचार रखण जी ज़रूरत कोन्हे हा इहो ज़रूरु आहे त मूंखे उते पंहिंजो 100% ॾियणु खपे मैडम साहिबा खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे जी जी हे असांजी माना हालांकि सवाल करण जहिड़ो मुंहुं न आहे तुंहिंजो बसि हिकिड़ो दिलि में सुवालु आहे बीठो आहे जी मैडम साहिब मुंहिंजी माना सेकेंड मुलाक़ात आहे ईअं मैडम साहिब छा सबबु आहे न तव्हां तरक़ी करे सघियो न मां हा ॾिसो आउं त तरक़ी करे वञा हा पर तव्हां सां मुलाक़ात जो असर जो उते ई रहिजी तव्हांजी पंहिंजी महिनत न आहे न तव्हां उते बि होटल हलाईंदा हिते बि होटल था हलाए बीठा बसि पोइ मां त मुंहुं में फाल्ट हुजे मैडम महिनत करे चेयरपर्सन थी वई आहे ॾिसो MPA थी वई आहे पहिरियां बि MPA वॾी महिनत आहे ऐं निसार खोखर साहिबु बाग़ियुनि सां शाम तव्हां मल्हाईंदा हुयो कंहिं दौर में उहे काॾे हलिया विया बाग़ी सभु हा बिल्कुलु असां सिंध में तसौफ़ जे वाधवे जे लाइ जेको आहे उहो असां उनखे फ़रोग़ ॾियण लाइ बाग़ियुनि सां शाम जे नाले सां म्यूज़िकल नाइट्स कंदा हुआसीं ऐं कंदा आहियूं बल्कि हिते बि बाग़ी वेठी आहे हिकिड़ी बाग़ी बाक़ाइदे हाणे ॾिसो था एप्रिशिएट कयां थो हिननि खे त छो त मतिलबु तमामु वॾे पैमाने ते ऐं हिननि जे उतां जो जेको माहौल आहे उन्हनि माण्हुनि इहो चयो त ख़ुदि पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि खे उन्हनि इहो चयो त हाणे अहिड़ो ॾुखियो वक़्तु असां ते अची आहे जो हिकिड़ी शीदी औरत असांजी नाज़िम थींदी यानी हुननि पंहिंजी जेका घटि सोच आहे उहा ॾेखारे छॾी मर्दाने मुआशिरे वारी अच्छा उहे उन्हनि खां विसरी वियो त उहो उन पार्टी जा कारकुन या मेंबर असेंबली आहिनि जंहिंजी चेयरपर्सन जेका मुहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिसो न इहो बहरहाल लाफ्टर हाउस में अॼु तव्हां इहो इंकशाफ़ कयो आहे त हैदराबाद में ईंदड़ बाग़ियुनि सां शाम तव्हां मल्हाईंदा बिल्कुलु मल्हाईंदासीं ऐं उन में असांखे केतिरो बि माण्हू जेके आहिनि पकी थो करे बाग़ियुनि सां शाम जे ख़िलाफ़ु माण्हू जेके आहिनि उहे ॻाल्हाईंदा रहिया आहिनि पर असांखे इन क़िस्म जी का परवाह न आहे ज़रूरु मल्हाईंदा ऐं मैडम त हाणे गेड़ू कपिड़े जो मफलर पाए आई आहे इहो असां हुते ॾींदा आहियूं जेके नौजवान ईंदा छा ईअं भरिसां जी न पियो करे यार छा थियो साईं खां पुछ मां साफ़ थी थो सघां जहिड़ियूं हालतूं हलनि पियूं त इहे थी वेंदो
हे माना इंतहाई कमज़ोर तरीन साफ़ ई हूंदो। ॿ ख़बरूं मोकिलींदो वीचारा ॾे 4 ताक़तियूं ड्रिपियूं हणाणियूं पवंदियूं हिनखे पूरी। न हिनखे मच्छर मार जेको आहे न उन ते रिपोर्टिंग ते रखंदा। मच्छर मार रिपोर्टिंग। मैडम तंज़ीला MPA थियण खां पोइ बदीन जे आवाम जे लाइ तव्हां छा छा कयो मातली में या बदीन जे आवाम लाइ? हेसि ताईं जेको बि मतिलबु कमु थियो आहे असांजी डेवलपमेंट जो पीपल्स पार्टी जे तरफ़ां ई बदीन में कमु थियो आहे। तव्हां ख़बर आहे पीपल्स पार्टी जो गढ़ रहियो आहे बदीन। मुंहिंजे अचण खां पोइ मूं फोकस कयो एजुकेशन ते। एजुकेशन ते इदारनि में मतिलबु असां वटि बिल्डिंग्स त मौजूदु आहिनि ऐं गवर्नमेंट बिल्डिंग सभ खां बहितरीनु आहिनि। प्राइवेट जेके असांजा इदारा आहिनि इहो कोन चवंदसि उहे नथा सर्व कनि, लेकिन उहे बंगलनि में अची विया आहिनि। उते कोई ग्राउंड न आहिनि, असांजूं एक्टिविटीज़ उहे फिज़िकल एक्टिविटीज़ ॿारनि ताईं न आहिनि। असां वटि गवर्नमेंट साइड ते ॾाढा सुठा स्ट्रक्चर आहिनि, पर उते क्वालिटी खे मूंखे लॻो त ज़रूरत आहे त असां ध्यानु ॾियूं। इन करे बदीन ऐं स्पेशली मातली जेको मुंहिंजो पंहिंजो शहरु आहे, तालको आहे, उन में मुंहिंजी कोशिशि रही आहे एजुकेशन खे वधि खां वधि फ़रोग़ ॾियणु, लेडीज़ या फीमेल एजुकेशन खे कॉलेज साइड ते उन में वञी वेहणु, उन्हनि जा नंढा वॾा मसइला हल करणु ऐं उनखे क्वालिटी खे वधि खां वधि प्रोमोट करणु ऐं नियाणियुनि खे इहो अहसासु ॾियारणु त तव्हां अकेला कोन आहियो। जेकॾहिं तव्हां हिन टाइम में कंहिं पीले स्कूल में मौजूदु आहियो जो कोई ठपो या का ग़लति ॻाल्हि न आहे, एजुकेशन हितां बि हासिलु करे सघिजे थी। जेकॾहिं तंज़ीला कंहिं बि पीले स्कूल मां पढ़ी MPA थी सघे थी, त तव्हां जेकॾहिं हिन स्कूल में मौजूदु आहियो त ख़बर न आहे छा थी वेंदो। हिननि जे चवण जो मक़सदु हो सूंहं लॻारी साहिबा, नियाणियूं तव्हां अकेलियूं न आहियो, असां तव्हां सां गॾु आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मैडम साहिबा जीअं असांजे घर में मायूं थांव धोईंदियूं आहिनि, कपिड़ा धोईंदियूं आहिनि, पोचा ॾींदियूं आहिनि, पोइ तव्हां पंहिंजे घर में ईअं सफ़ाई कयो? सभु ॻाल्हि पुछी वठ, सभु ॻाल्हि पुछी वठ तूं। साईं हूअं त माना औरत त औरत आहे न, घर में बि त तव्हां ज़रूरु कमु कंदा हूंदव न किचन विचन जो या न? न बसि कॾहिं कॾहिं। अच्छा, न त बोरची आहे असां वटि? न, मुंहिंजो पंहिंजो मुड़ुसु बोरची सुठो आहे। मुंहिंजो पंहिंजो मुड़ुसु सुठो बोरची आहे, खामखा जो गदड़े में रोलो न विझराए, इहो हिकिड़ो ई काफ़ी आहे। माशाल्लाह, असां सम्झो रुॻो असां ई घर में कमु कंदा आहियूं, पर हिते MPA या मुड़ुस बि घर में कमु कंदा। तंज़ीला नालो त कोन वरितो बोरची जो? तव्हां जो चओ था त असां बि कमु न न, मुंहिंजो हस्बैंड प्रोफेशनल बोरची आहे, हू प्राइमरी टीचर बि आहे ऐं गॾोगॾु प्रोफेशनल बोरची आहे। ऐं मतिलबु पाकिस्तान में बि सर्व करे चुको आहे, पाकिस्तान खां ॿाहिरि बि हू कमु करे चुको आहे। घर में हाणे ॻाल्हि खुली वई आहे त घर में जो आऊं होली हिन ई आहे। बसि अखि मूंखे हुन ई त इहो तो साल कर प्रोग्राम हिते हलंदो या ॿाहिरि बि निकिरंदे? हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदासीं न, जीअं असेंबली में इल्ज़ाम लॻंदा ॿाहिरि बि निकिरंदे तूं, हिते हूंदे या ॿाहिरि बि निकिरंदे। इहो सोचे वठ, मूंखां ग़लती थी। हा ठीकु आहे, पोइ ख़ैर आहे, अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। मूंखे सोरा भरा ईअं करे तूं पाण करे थी न सवाल। रस्तो तुंहिंजो ई मुंहिंजो हिकिड़ी साइड ते आहे, सोरा पासे निकिरी वेंदो, लियो पोइ तूं पंहिंजी कर। तरक़ी करणी आहे न करणी आहे? अच्छा बाक़ा हिकिड़ो सवाल थो कयां सर, हाउ मेनी डेज मैटर ऑफ द बिटवीन इन दिस द क्लासिफिकेशन इंतहा पसंद एंड 6%? मां तव्हांखे इहो ई ॿुधायां जेतिरो मां सम्झी सघियो आहियां त जेको इंतहा पसंदि आहे उहो सिंध जा ॿेट वफ़ाक़ जे हवाले थो करे, जेको शर पसंदि त न चऊं बाक़ी शर आहे उहो असांजे पासे बीठो आहे, उन करे उहो सिंध जे पासे MPA बीठो आहे। असुल ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि हुई असां, इहा ई ॻाल्हि हुई। सवाल तोखे करणु न आहे, पर हुन जवाबु ॾाढो भलो ॾिनो। साईं साफ़ हिनखे अक्सर ॿुधो आहे धमकियूं बि मिलंदियूं, तव्हांखे बि धमकियूं मिलंदियूं हूंदियूं, प्रेशर ईंदो हूंदो, त इन इशू तव्हां हथु खणी वञ। पाकिस्तान में ॾिसो, पाकिस्तान हिन महिल जेको सॼी दुनिया में साफ़ हिन लाइ ख़तरनाक मुल्क आहिनि उन्हनि में शामिलु आहे। उहो ताज़ो ई तव्हां वाक़िया ॾिसंदव त केतिरा ई साफ़ी जेके आहिनि उहे खॼी वञनि था, केतिरा ई साफ़ी क़तल थी वञनि था। इन जे करे जंहिंखे जेकॾहिं का वॾी स्टोरी करणी आहे त उहो पाकिस्तान मां निकिरी थो वञे ॿाहिरि। बाक़ी जीअं सवेल जेको साफ़ी हो अहिड़ा वठागिरी ई जनरल कयो त तव्हांजे लाइ चांदी आहे। साफ़ त माना सोने जो धंधो आहे, सोने ई खाइणा। तव्हां कीअं मुंहुं ॾींदा हो पोइ जेकॾहिं धमकियूं मिलनि, प्रेशर अचे को अहिड़ो? फोन बंदि करे छॾींदो आहे न। उहे ॾिसो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त असांखे नोटिस जा मिलंदा आहिनि, कोर्ट नोटिस, भाई हथ के इज़त जा, त भई मुंहिंजी इज़त आहे 5 करोड़नि जी, तव्हां उहा डैमेज कई आहे, 5 करोड़ भरे ॾियो। उन करे इहे ऐं प्लस में धमकियूं उन पुलिस खे असां रिपोर्ट कंदा आहियूं, उहो ई वाहिद हल आहे, या अदालतुनि सां रुजू करे माण्हू, ॿियो त कोन्हे को दरवाज़ो अहिड़ो। माशाल्लाह। अच्छा मैडम तंज़ीला असां सां गॾु आहे, को अहिड़ो वक़्तु अचे जो पार्टी क़यादत सिंध जे ख़िलाफ़ु को अहिड़ो फ़ैसिलो करे त तव्हां पंहिंजी पार्टी सां गॾु बीहंदव या सिंध सां गॾु बीहंदव?
असां तमामु पहिरीं क्लियर करे चुका आहिनि CM साहब फ्लोर ते त पीपुल्स पार्टी कम से कम अहिड़ो को बि फ़ैसिलो कॾहिं बि कोन कंदी जेको सिंध जे ख़िलाफ़ु हुजे या जंहिंमें इहो असांखे डिसाइड करिणो पए त असांखे सिंध सां गॾु बीहणो आहे या पार्टी सां गॾु बीहणो आहे। पीपुल्स पार्टी सिंध आहे, पाकिस्तान आहे, ऐं त सोचे बि नथी सघां हेतिरे अरसे में जेतिरो वेझे रही आहियां त कॾहिं बि कोई अहिड़ो वाक़ियो अची सघे थो या अहिड़ो मौक़ो अची सघे थो। हा, असांखे हमेशह सिंध लाइ विढ़णो पियो आहे ऐं जहिड़ी तरह सां CM साहिबु एतिरा ऑन द फ्लोर स्टैंड वठी चयो आहे त असां सिंध सां गॾु आहियूं। पीपुल्स पार्टी सिंध सां गॾु आहे छो जो पीपुल्स पार्टी सिंध आहे। अच्छा, CM साईं काइम अली शाह भलो हुयो, साईं मुराद अली शाह भलो? हा, ॿई भला, ॿई भला, ॿई भला। फ़र्क़ु त करिणो पवंदो। फ़र्क़ु साईं साफ़िन चयो, साफ़िन जो असां ही हुकूमत भले असांजी न हुजे लेकिन साफ़िन जो एतिराम असां हमेशह कयो आहे। फ़र्क़ु आहे ॿिन्ही में। सीनियरिटी जे हिसाब सां ॾिठो वञे साईं काइम अली शाह भलो ऐं ही छो जो यंग आहिनि ऐं बिल्कुलु एनर्जेटिक आहिनि, बिल्कुलु हर जॻह ते मौजूदु आहिनि ऐं गॾोगॾु उन्हनि खे ख़बर आहे त गैजेट जेके अॼुकल्ह जा आया आहिनि उन्हनि जो वक़्ताइतो इस्तेमालु कीअं कजे। साईं वटि हमेशह हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे पियल, तव्हां उन्हनि खां काई बि ॻाल्हि पुछंदव त टने बागे में कहिड़ी स्कीम हले थी, हू फ़ौरन तव्हांखे उतां चेक कंदा ऐं उनजी छा मौजूदगी छा आहे, स्टेटस उनजो छा आहे, हू ॿुधाईंदा। त ज़ाहिरी टाइम सां उन लिहाज़ सां साईं मुराद अली शाह बेस्ट आहिनि, लेकिन साईं जिन जेतिरी पंहिंजी ज़िंदगी ॾिनी पार्टी खे, सिंध खे, पाकिस्तान खे, हिननि जी तरक़ी जे लाइ, त इन करे इहो बिल्कुलु नथो चई सघिजे त साईं जिन बि उहे बि सुठा हुया माशाल्लाह, 3-4 दफ़ा CM वजह आहे, मतिलबु ॿिन्ही खे सुठे चवण जी वजह आहे। हाणे साईं काइम अली शाह थोरो CM न आहे, पोइ बि लॻंदो CM आहे, पोइ बि साईं 3-4 दफ़ा थियो आहे न, माण्हू नंढे हूंदे खां वठी वॾा थी विया, साईं CM ई हुयो ऐं हुनखे चवंदा ई साईं काइम अली शाह CM आहिनि सिंध जो। बिल्कुलु माशाल्लाह। ऐं निसार खोखर साहिबु, अवां प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया में कमु कयो, हिन वक़्तु सोशल मीडिया बि हिकु सघारो आवाज़ु बणिजी उभरियो आहे, त छा था सम्झो सोशल मीडिया इनकलाब आणे सघे थी? ॾिसो, सोशल मीडिया जो जेको अरब दुनिया जे इस्तेमालु थियो आहे उन में त इहो आयो अथव हिन इनकलाब आणे छॾियो आहे, हक़ीक़तनि इहा आहे। पर ओवरऑल ॾिठो वञे त जिते जिते जिन मुल्कनि में सोशल मीडिया पावर क्रिएट कयो उन्हनि में पाबंदियूं बि वरी नए सिर वधियूं। तव्हां हाणे ई ॾिठो त सोशल मीडिया जो हिकिड़ो ई ऐप जेको टिकटॉक हुयो उहो बि उन्हनि बंदि करे छॾियो। तव्हां सां त वॾो मसइलो थी वियो। जे छोकिरी आहे टिकटॉक तव्हां रखंदा हुयो, तव्हां पोइ कंहिंजा रखो आहे? इन करे त तव्हां हुनखे महिमान करे घुरायो। त माना सोशल मीडिया जो इनकलाब अची सघे थो, पर पाबंदियूं बि लॻी सघनि थियूं। बिल्कुलु अची सघे थो। ऐं हिन वक़्तु बि ॾिसो, सोशल मीडिया ख़ुदि पॉलिटिकल पार्टीज़ लाइ केतिरी न जेको आहे ज़बरदस्त थी वई आहे। पीपुल्स पार्टी हुजे, ॿियूं पार्टियूं हुजनि, पीपुल्स पार्टी त हिकिड़ी सोशल मीडिया जी तमामु ज़बरदस्त टीम आहे। मतिलबु गिलगित में या स्कर्दू में हिन महिल बि पीपुल्स पार्टी जो चेयरमैन जेका बि करे थो एक्टिविटी, उन जो उन महिल उनजा फ़ोटोज़, वीडियो ऐं ख़बर उहा सभु शयूं अची थियूं वञनि। त इहो हिकिड़ो ख़ुदि सियासी जमातुनि जे लाइ ऐं माण्हुनि जे लाइ बि उहो थियो आहे। कीअं अचणु थियो आहे तव्हांजो? माशाल्लाह, गानो ॻाइणु आयो? जी हा, कलाम कहिड़ो ॿुधाईंदव हाणे? हींअर पर्सनल आहे। अच्छा, सरप्राइज़ सरप्राइज़ आहे गामू? हा, सरप्राइज़ आहे। मां डेडिकेट मूंखे थी करे न, तव्हांखे नथी कयां, पूरी आवाम खे कयां, पूरी आवाम ॾिसण वारनि खे, ॿुधण वारनि खे। अवां जी भरपूर ताल में सूंह लॻारी। जी मूंखे सुम्हण नथी ॾे, सिक सागिन जी मूंखे सुम्हण नथी ॾे। आऊं बाणन वञा, बाणन वञा, वञी मारन साण मिला, सिक मारन जी मूंखे सुम्हण नथी ॾे, सिक सागिन जी मूंखे सुम्हण नथी ॾे। बजानी बंद में अलाओ, बजानी बंद में, आओ बजानी बंद में अलाओ, बजानी बंद में, आओ बजानी बंद में, आओ बजानी बंद में, लोहन हटल छा, सिक मारन जी मूंखे सुम्हण नथी ॾे, सिक सागिन जी मूंखे सुम्हण नथी ॾे, सिक मारन जी मूंखे सुम्हण नथी ॾे, सिक सागिन जी मूंखे सुम्हण नथी ॾे। वाह, तमामु ज़बरदस्त।
ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियम चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि। असांजी मामा मंसूरी असीं ॼाणूं ख़ुदा ॼाणे, मंसूरी मामा वारो प्यारो निसार खोखर साहिबु असां सां मौजूदु आहे। MPA साहिबा तंज़ीला उम्मे हबीबा असां सां गॾु आहे। तंज़ीला साहिबा, घर वारनि जी शिकायत हूंदी तव्हां सां ॿारनि जी त तव्हां टाइम नथा ॾियो घर खे? जी बिल्कुलु। पोइ कीअं फेस कंदा आहियो, उन्हनि खे कीअं सम्झाईंदा आहियो? ख़ासि करे मुंहिंजी नंढड़ी खे घणी शिकायत हूंदी आहे ऐं मुंहिंजी मदर, असां पाण में 3 भेणूं आहियूं, ॿिनि जी शादी पाकिस्तान खां ॿाहिरि थियल आहे ऐं हुननि खे हमेशह इहो हो त हिकु धीउ जेका सां मूंसां गॾु हूंदी, मुंहिंजे ॾुख सुख जी साथियाणी हूंदी ऐं जॾहिं बि मूंखे ज़रूरत पवंदी मूंसां गॾु वेझे हूंदी। इन करे हुननि तमामु नज़दीक में मुंहिंजी शादी बि कराई। लेकिन हाणे हुननि जो चवणु आहे तूं जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि सां त फेसबुक ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे रोज़ु ॾिसी वठां थी, फ़ोन वीडियो कॉल्स बि थी वञनि थियूं, लेकिन तूं जेका मूं वेझी रखी हुई उहा मतिलबु ॾिसंदे ॾींहं थी वञनि था त बहितर हाणे हू चवे थी त बहितर आहे फ़ैसिला मथे वारे ते छॾिजनि, छो जो जॾहिं माण्हू इंसानु फ़ैसिला करे थो त उनजा नतीजा वरी बि उन तरह सां चंदा जी ख़ुदा चाहे थो। अच्छा, माना हू चवनि पिया इन खां भलो तव्हांजी बि शादी ॿाहिरि मुल्क कराए छॾियो आहे पर न, तव्हांजी ज़रूरत हुई सिंध खे। तव्हां शादी जा लव मैरिज कई अरेंज मैरिज? अम्मा ज़बरदस्ती अरेंज मैरिज कराई। अरेंज छो तो तुंहिंजो कहिड़ो नुक़सानु थियो? मां लव मैरिज चवां थो कयां यार। अञा लव मैरिज कंदी? हा। हेॾो कद्दूअ जहिड़ो मुंहुं खणी घुमंदो त लव मैरिज कंदी? लव मैरिज ॾिसां थो कोशिशि कयां थो। हीउ लव मैरिज इन करे थो करणु छो लव मैरिज में ख़बर हूंदी आहे त छा मिलण वारो आहे, अरेंज में त ख़बर न हूंदी आहे न, इन करे। हा। अच्छा, तव्हां शीदी बिरादरी सां जीअं त तालुक़ु रखो थियूं, पंहिंजी शीदी बिरादरी सां का शिकायत आहे तव्हांखे? बिल्कुलु, सिर्फ़ु हिकिड़ी। कहिड़ी? त हुननि खे अञा ताईं पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो कोन्हे। अञा बि असांजा मतिलबु शीदी जेके बिरादर जा पंहिंजा आहिनि मुंहिंजा, उहे अञा ताईं सम्झनि था त हू घटि आहिनि कहिड़ी बि तरह सां, या जीअं असां माना गुलाम आहियूं। हा, अञा ताईं हुननि जी किथे न किथे उहा शइ मौजूदु आहे जेका हुननि खे पंहिंजो पाण खे हू कमतर सम्झनि था। इहा शिकायत ऐं बार बार हुननि सां कंदी अञा पई त तव्हांखे जेसि ताईं तव्हां पंहिंजो पाण खे इज़त न ॾींदा, जेसि ताईं तव्हां पंहिंजो पाण खे हिकु आम इंसान, हिकु आम पाकिस्तानी तसवुरु न कंदा, तेसि ताईं तव्हांखे ॿाहिरि खां केर बि हक़ न ॾींदो, छो जो दुनिया जो इहो उसूल रहियो आहे त तव्हांखे हक़ केर बि प्लेट में खणी न ॾींदो आहे न। उन लाइ कोशिशि तव्हांखे पाण खे वठणी पवंदी ऐं उन कोशिशि लाइ ज़रूरी आहे त तव्हां अंदरि खां फील कयो त तव्हां हिन कोशिशि करण जा अहल आहियो। हीअ शिकायत मूंखे मुंहिंजी पंहिंजनि खां आहे ऐं इहा उमेदु आहे त इहा शिकायत जल्दी ख़तमु जल्दी दूर थींदी। बिल्कुलु बिल्कुलु। निसार खोखर साहब, अॼु जे नौजवान मां केतिरा पुरुमीद आहियो तव्हां? नौजवाननि मां पुरुमीद आहियां त उन्हनि में शऊर आहे ऐं हू इन शऊर तहत ई तव्हां ॾिसो था त जेके सिंध जा सियासी ऐं समाजी मसइला आहिनि उहे सोशल मीडिया जे फोरम ते रखनि था, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो नौजवाननि जो तमामु घणो अहिड़े असर हेठि आहे जेको जहालत तरफ़ वञे थो, जेको अंधेरे तरफ़ वञे थो, जेको इंतिहा पसंदी तरफ़ वञे थो। आउं सम्झां थो त उन्हनि नौजवाननि खे वापसि आणण जी ज़रूरत आहे त उहे वापसि अची पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे वतन जी जेको आहे सो ख़िदमत करे सघनि। माशाअल्लाह, जवाबु ॾियो, मां चकर हणी अचां पाड़े मां जेसिताईं ॿाहिरि। माशाअल्लाह, निसार खोखर साहब जवाबु एॾा ॾींदो आहे ज़बरदस्त जो दिलि चवंदी आहे वेठा ॿुधूं तव्हांखे, पर जीअं त टाइम घटि आहे असां वटि, इन करे मां चवंदो थोरो जल्दी जल्दी सवाल करे वठूं। केतिरनि ई सियासतदाननि जा तव्हां माशाअल्लाह इंटरव्यूज़ कया, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो बि इंटरव्यू कयो, ॿियनि सियासतदाननि जा। कहिड़े सियासतदान वधीक मुतासिर कयो तव्हांखे? सियासतदान ज़ाहिर आहे वन एंड ओनली मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उन्हनि तव्हांखे वधीक मुतासिर। वाह। कहिड़ा गाना चया अथव? चाराना बाराना अठाना छा आहे? अॼु असां वटि मैडम तंज़ीला उम्मे हबीबा आयल आहे, तव्हां हिननि खे ॾिसी गानो चयो आहे शीदी बादशाह हम बादशाह जेॾां पेर तेॾां ख़ैर। शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह।
ता पेर तादा के नो जाने पेर तादे के तादे पेर सीधी भाषा अंबाजा सीधी भाषा अंबाजा वाह तादा वाह सीधी भाषा अंबाजा सीधी भाषा सीधी भाषा अंबाजा साईं निसार खोखर साहब कीअं लॻो उस्ताद जी परफॉर्मेंस? साईं तमामु ज़बरदस्त उस्ताद लॻे थो, तमामु वॾे गायक घराणे जो आहे। बड़ी महिरबानी निसार साहब, हुन खां बड़ी महिरबानी निसार साहब। इहो न आहे साईं निसार खोखर, इहा सूंहं लगारी आहे, सिंगर आहे। निसार साहब बड़ी महिरबानी। हे तंज़ील आहे, सूंहं लगारी ॿुधी तकड़ में पाजामो ई उबतो पाया आयो आहे। उस्ताद खान साहब इहो छा कयो अथव? निसार साहब कहिड़ा हाल? साईं ख़ुशि आहियो? साईं साईं बिस्मिल्लाह। बड़ी महिरबानी। ख़ुशि आहियो त ठीकु आहे। तमाम बेहतरीन सही बर्क साफ़ी थैंक यू माशाल्लाह। पजामो उबतो पाया ना जाए एक ॻाल्हि आहे त बिजली न आई असां वटि इन करे लोड शेडिंग में थी वेंदो आहे। ये सही पाजामे जी गलती। मैडम आई आहे तंज़ीला साहिबा, हिन सां हिकिड़ो माना अर्ज़ु आहे असांजी नंढड़ी आहे रिक्वेस्ट त असां माना वयासीं लतीफ़ एवार्ड थींदो आहे, सचल एवार्ड थींदो आहे, उते साईं सरदार शाह साहिब मिलियासीं। असां वॾी महिनत कंदा आहियूं, तव्हां असांखे एवार्ड ॾियो, उन्हनि अञा महिनत कयो। असां पोइ वरी भठे में कमु कयो, सिरनि जा भठा हूंदा न उते कमु कयो। अञा महिनत पूरी करे रखी आहे अवार्डनि जी, यकी खणी वञिजो। हा न ॾिसो तंज़ीला साहिबा, तंज़ीला साहिबा, तंज़ीला साहिबा हिकु ॻाल्हि तंज़ीला यार या ना या सूं है। अच्छा ठीक है, मां विच ते थो हणा। तंज़ीला साहिबा ॾिसो, हा असांखे लतीफ़ अवार्ड बि न मिलियो, बिल्कुलु सचल अवार्ड बि न मिलियो, असांखे को अवार्ड न मिलियो आहे। इवन एतिरो जो असांखे पंहिंजे भर में पीर रहंदो आहे, उनजो बि अवार्ड न मिलियो। हा सही बिल्कुलु। को सरदार शाह जो कोई अवार्ड भला हथ जो ई ठाहे असांजे लाइ हरू थोरी बड़ी पई आहे, तव्हां बसि रुगो अञा थोरी महिनत करियो। अञा महिनत अञा महिनत करियो। केतिरी महिनत कयूं? होशियारी तंज़ीला साहिब होशियारी 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 एॾे महिनत न कर। तंज़ीला साहिब साखी वञाई होशियारी होशियारी। उस्ताद आए अंधो नज़रूं ॾाढियूं ख़राबु साईं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, दिलि जी रोशनी था ॾिसूं था, असां दिलि जी रोशनी था ॾिसूं था। निसार साहब ख़ुशि हूंदा आहियो न तव्हां? ख़ैर आहे। निसार खोखर हेॾां वेठो आहे वेठो आहे यार, सम्झ में ई नथो अचे। निसार साहब यकीन कयो, हक़ीक़त इहा आहे। जी साईं। अल्लाह अकबर। देगड़नि में हथ पइजी विया। माफ़ कजो। निसार खोखर साहब तव्हां हिननि ते बि का स्टोरी ठाहियो, लॉकडाउन जे दौरान वीचारा बेरोज़गार रहिया। साईं जन महिनत त कई आहे न, ॿुधाइनि था भठे ते कमु कयो, फटा ढोयासीं। साईं ज़ैतून जे मुद में ज़ैतून खपायासीं, अंब जी मुद में अंब खपायासीं। अञा महिनत केतिरी महिनत साईं हाणे तव्हां मूंखे हिकिड़ी क्लियर कयो ॻाल्हि त असां माना अहिड़ो कहिड़ी महिनत कयूं जो अवार्ड लतीफ़ अवार्ड में वठिणो आहे। हाणे ॾिसो तव्हां बाक़ी सभु महिनत करे छॾी आहे। वेल्डिंग 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 त अखियूं विञायूं आहिनि उस्ताद। न तव्हां ग़लति महिनत कई आहे न। ॾिसो ॿुधाए थो त ज़ैतून जी मुद में ज़ैतून खपायो, अंब जी मुद में अंब खपाया, इहा थोरी महिनत आहे। तव्हां अंब जी मुद में ज़ैतून खपायो, ज़ैतून जी मुद में अंब खपायो, अहिड़ी का महिनत करियो त अवार्ड बि थी ठहे। इहो वरी माना सियासी बयान आहे, वर्गलाईंदी सियासतदान जो कमु ई इहो आहे। माशाल्लाह तंज़ीला साहिबा ख़ुशि हुजो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे जॾहिं ॿुधंदा आहियूं असां असेंबली में। होशियारी होशियारी। हा साईं हे निसार खोखर आहे बाबा, होॾे वेठी आहे तंज़ीला मैडम। यार बसि भला सिधो बीहां थो वञी। तंज़ीला साहिबा मसइलो इहो आहे। उस्ताद विचू स्टाफ जेको आहे तव्हां मिस था कयो न उते आहे। हा हेॾे तंज़ीला साहिबा ख़ुशि हुजो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे जॾहिं असेंबली में ॾिठोसीं। असां त हक़ीक़त इहा आहे जेके दादा आहिनि, माई जी दादा अख थी निकिरे, माई जी अख थी निकिरे। हा हा माफ़ कजो। हा अल्लाह ख़ुशि करे। हाणे फरमायो। तव्हां असांजा असल में ॾाॾा हो। अच्छा ॾाॾा कीअं? सिंधियुनि जा ॾाॾा साईं। अच्छा ॾाॾा शीदी ॾाॾा जेको पोइ हाणे शीदी ॾाॾा थी विया, पोइ शीदियूं छा थी वियूं? ॾाॾियूं। चयो न पोइ तव्हां असांजी ॾाॾी हो, ॾाॾी। हा मां तव्हांजी भेण आहियां। कॾहिं फसायो अथव, कॾहिं फसायो अञा वञो, कॾहिं फसायो अथव हेॾे।
वेहो वेहो पाण खे विञायूं त असांजी वकील विञाईंदो उन मथे मथे घर में इज़त न आहे हिते त पंहिंजी करो निसार खोखर साहब साफ़ ते दौरान केतिरा फ़ाइदा वरिता तव्हां थोरो ॿुधायो त फ़ाइदा न वठां त मुंहिंजो ख़्यालु आहे को जीअं इस्लामाबाद लाहौर जे साफ़नि जा प्राइवेट जहाज़ आहिनि फार्म हाउस आहिनि उहो अहिड़ो ई त हुजे हा असां उहे ई आहियूं जेके वियासीं अॻु में मोटरसाइकिल बि न आहे पंहिंजी हाणे सभु कचियूं कंदे हा इहा छा वजह आहे साईं साफ़ ई जेके अचनि था पोइ कुझु ई अरसे में करोड़पति थी था वञनि वॾी गाॾियुनि ते वॾनि बंगलनि में छा था कनि उहे इहो ई कनि था जेको अॼुकल्ह तव्हां ॾिसो था सोशल मीडिया ते त टीवी जा एंकर प्राइम मिनिस्टर जे ग़लति फ़ैसिलनि खे बि कीअं डिफाइन कनि था ऐं उहे ख़बर पए थी ऐं सोशल मीडिया ते ई माण्हू रखनि था त प्राइम मिनिस्टर फलाणे सहाफ़ीअ जो इंटरव्यू कयो आहे छो त हू एतिरो तफ़सील सां था ॻाल्हाइनि ऐं हुन जूं वज़ाहतूं पाण था ॾियनि साईं क्या बात है आपने ये किया आपने फलां जगह पे ये जो तकरीर की तो उसके बाद सारा जो अवाम है त इन क़िस्म जूं तव्हां जेकॾहिं चापलूसीअ जूं वीडियोस ठाहींदा रहंदव त तरक़ी थींदी आहे साफ़त में असां बि कयूं बि वञी छा कयूं तव्हां थींदी कोन टीम अहिड़ी खईंदव निसार साहब जेकॾहिं माना असां ॻाइणु छॾे साफ़त में चऊं केतिरो टाइम लॻंदो ज़िमेदार ॾियण में साईं तमामु तव्हांजे लाइ त मुस्तक़बिल जेको आहे न उहो शानदार आहे न हा हा असां वटि ॻाइण वॼाइण वारा साफ़ी इहे ई ॻाइण वॼाइण वारा आहिनि न दुकड़ ते अटो लॻे उहो शुरू थी वञनि मैडम तंज़ीला ॿियनि पार्टियुनि जे तरफ़ां बि तव्हांखे ऑफर्स थींदियूं हूंदियूं त पीपल्स पार्टी छॾियो असां वटि अचो वज़ारत ॾींदासीं ईअं इन उन्हनि खे अंदाज़ो आहे शुरू में थोरो इन्हनि कयो हुयो जॾहिं असांजो ई चेयरपर्सन वारो मामिलो हली रहियो उन मौक़े खां फ़ाइदो वठण जी कोशिशि कुझु माण्हुनि कई या कुझु पार्टीज़ कई लेकिन हाणे उन्हनि खे सम्झ में अची वियो आहे त मुंहुं ॾिसी मिठाई घुरबी आहे ऐं अदा जी ॻाल्हि कई साफ़िन जी त कुझु अहिड़े क़िस्म जा एक्सपीरियंस मूंसां बि थिया आहिनि छो जो टी वी ते टॉक शोज़ में अक्सर वञणु थींदो आहे ऐं हिकु शो में बाक़ाइदा मूंखे चवणो पइजी वियो त मूंखे तव्हां इहो ॿुधायो हुयो त 3 पार्टी जा असां माण्हू आहियूं ऐं हिकु एंकर आहे इहो तव्हां मूंखे कोन ॿुधायो त हिकु पार्टी खे 2 माण्हू लीड कंदा हिकु एंकर ऐं हिकु जेको उनजो मौजूदा MP आहे उहो उनखे सपोर्ट कंदो ऐं असां 2 जेके पार्लियामेंटेरियन हूंदासीं सो किथे वाक़ई आहे तव्हां सां बिल्कुलु एग्री कयां थी त साफ़त किथे ॾिसंदो तव्हां त इन क़िस्म जो उहो उन में थोरो घणो तहसब बि आहे तव्हां ॾिसो हूंदो पंहिंजो सुराब त असांजे सिंध गवर्नमेंट ख़ासि करे जॾहिं साईं काइम अली शाह साहिबु हुयो त उनखे उर्दू मीडिया ॼाणी वाणी अंडर एस्टिमेट करण लाइ साईं सरकार सॾींदी साईं सरकार ने ये कर दिया साईं सरकार ने भाई अभी बोलो कि न्याजी सरकार ने अभी बोलो कि बुज़दार सरकार ने आप नहीं बोल सकते तो सिंध में क्यों बोलते हो साईं सरकार त इहा ख़ुदि हिकिड़ी तंज़ आहे त असांजे माण्हुनि जे मथां या असांजे कंहिं छोकिरे खे हिते का ग़लती थी वञे शहर में चवंदा भई वडेरे के बेटे ने ये कर दिया तो आप बोलो कि चौधरी के बेटे ने ये कर दिया उहा ख़ुदि हिकिड़ो माइंड सेट आहे ऐं उन माइंड सेट ते इहो आहे त टारगेट करे सिंध खे इहो ॾेखारिणो आहे त बाबा सिंध ख़ासि करे PP पार्टीअ जे दौर में अहिड़ी थी वई आहे जो उते कुते जे चकर जी वैक्सीन नथी मिले हालांकि अस्पतालनि में वञो त उते किथे न किथे त मिलनि थियूं त इहा ख़ुदि इन में इहो न आहे त सिंध गवर्नमेंट खे परफॉर्म न करणु घुरिजे सिंध गवर्नमेंट खे अञा वधीक परफॉर्म करणु बिल्कुलु इहो असां कॾहिं बि कोन चयो आहे कंहिं बि स्टेज ते कॾहिं बि असां न चयो आहे त वी आर परफेक्ट ऐं हाणे असां पूरो आराम करणु खपे असां हमेशह चयो आहे त कमु करण जी गुंजाइश हर जॻह ते हर डिपार्टमेंट में मौजूदु आहे ऐं असांखे वधि खां वधि कमु करिणो पवंदो इहो लेकिन असां कमु पहिरियां बि कयो आहे तव्हां रोडनि जे मद में ॾिसो अॼु खां तव्हां 10 साल पहिरीं कराची खां मिठी वञण खे ॾिसो ऐं अॼु तव्हां मिठी वञी ॾिसो तव्हां पूरो जेको सिंध जा इंटीरियर एरियाज़ में तव्हां मूव करियो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त पीपल्स पार्टी इन टाइम में कमु कयो आहे तव्हां हेल्थ डिपार्टमेंट में ॾिसो उहे वॾियूं वॾियूं ऑपरेशन्स जेके करोड़े रुपए लख रुपए में थियनि थियूं को ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे सघे किडनी जो जिगर जो ऐं मतिलबु हार्ट प्लांट जो गंबर जहिड़ा इंस्टीट्यूट ऐं NICVD जो नालो नथी वठां छो जो उन सां असांजे कुझु माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी त ठीकु आहे उनखे छॾियूं था लेकिन उनखां अलावा बि असां सिंध गवर्नमेंट तव्हांजी ट्रांसप्लांटेशन जेका बोन मेरो ट्रांसप्लांटेशन जेका लखनि में थिए थी उहा ग़रीबनि जी फ्री में कराए थी उहो ग़रीबनि जो इलाजु मुफ़्त में थिए थो छा अहिड़े क़िस्म जी सहूलियतूं ॿियनि मौजूदु आहिनि
हाँ वरी भी पंहिंजी ॻाल्हि वरजाईंदसि त कमु वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। हाणे डेली बेसिस ते जेके मरीज़ अचनि था न अस्पतालुनि में उन्हनि जी बहितरीअ लाइ ज़रूरत आहे, छो त ज़रूरी न आहे त सभु कंहिंखे दिलि जो मरीज़ हुजे ऐं NICVD में वञे। बिल्कुलु आउं चवां थी कमु करण जी ज़रूरत आहे, वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। ॻाल्हायो तव्हां आराम सां भई मां थोरो ॿाहिरां थी अचां। आख़िर में मैडम तव्हां करंट अफेयर जे शोज़ में त वेंदा आहियो, लाफ्टर हाउस शो में अची कीअं लॻो तव्हांखे आख़िरी कुझु घणी? सही ॿुधायां तव्हांजी थोराइती आहियां, पुछो छो? पहिरियों माण्हू आहे दुनिया में जे मूंखे तंज़ीला उमे हबीबा सॾियो आहे ऐं बार सॾियो आहे। आम तौर ते तंज़ीला कमराणी हबीबा मिस उमे हबीबा इन क़िस्म जे चई माण्हू जान छॾाए कंदा आहिनि। जस जे तव्हांखे मुंहिंजो इजो भुल पवंदो, इजो हाणे भुलिजी वेंदो। तव्हां हिते बीठा तॾहिं बि तव्हां तंज़ीला उमे हबीबा चयो, तव्हां हिन पासे बीठा तॾहिं बि तव्हां तंज़ीला उमे हबीबा। जस जेतिरो त मुंहिंजे माइटनि बि मूंखे कोन सॾियो आहे नाले सां। बाक़ी मूंखे तमामु तव्हांजी टीम ऐं तव्हां जहिड़ी तरह सां पूरो ही तमामु डिघो शो ईअं हलायो जो जॾहिं तव्हां चयो थी लास्ट ब्रेक आहे त मुंहिंजो छा एतिरो टाइम गुज़री वियो हुयो। सो न त अञा हलायूं था, वधीक को मसइलो न आहे तव्हांखे टाइम हुजे। ॿियो मां नालो इन करे बि यादि कयो जो मां आहियां सूमरो पर आहियां तव्हां जी बिरादरी जो शीदी कबीले जो आहियां मां। शीदी सूमरो आहियां मां। जी त सूंह लगारी साहिबा तव्हांखे कीअं लॻो शो में अची? जाम सुठो, जाम मज़ो आयो तव्हांखे? जी हा माशाल्लाह ॾाढो सुठो। माइंड न कजो असांजा दोस्त हिते बीठा आहिनि जेके होटल वारा पंचर वारा। न मुंहिंजा ॿाहिरि आहिनि। ॿाहिरि निसार खोखर साहिब खां पुछंदासीं साईं करंट अफेयर जा शोज़ तव्हां पाण बि कंदा आहियो, तजिया निगार थी बि वेंदा आहियो, अॼु गेस्ट थी आहियो लाफ्टर हाउस शो में, कीअं लॻो तव्हांखे? साईं पहिरियों तव्हां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ऐं तव्हांजी पूरी टीम जो जिन मूंखे हिते मदू कयो ऐं सच पुछो त मूंखे हिते अची एॾो पंहिंजाइप वारो माहौल लॻो। ऐं ख़ुदि तव्हांजो जेको स्टूडियो आहे इहो अल्ट्रा मॉडर्न स्टूडियो आहे, मां सिंधी मीडिया में अहिड़ा स्टूडियो न ॾिठा आहिनि, तमामु ज़बरदस्त स्टूडियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे की ज़ाहिर आहे जीअं तंज़ीला चयो, माफ़ु कजो इहो सॼो नालो मां नथो वठी सघां, इहो सोराब कई शाबाश आहे, हुन सॼी राति महिनत कई आहे। त हिते अची वाक़ई बि इहो महसूसु थियो त इहा तमामु मुख़्तसिर वक़्त में ख़तमु थी आहे। ऐं हूअं बि तव्हांजे शो जो लाफ्टर शो जो मदा आहियां ऐं ॾिसंदो रहंदो आहियां, तव्हांखे यूट्यूब ते ॾिसंदो रहंदो आहियां। न इहो ई मत लॻी रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त मज़ो आयो तव्हांखे? सेटअप भलो लॻो असांजो स्टूडियो? शानदार ऐं प्रोफेशनली जीअं हुजणु घुरिजे। तव्हां ॾिसो न असां वटि ईअं हूंदो आहे, ख़ासि करे जेतिरा बि मूं तक़रीबन समूरा सिंधी मीडिया हाउस ॾिठा आहिनि उन्हनि में ईअं जुगाड़ सुगाड़ ते कमु हूंदो आहे, पर हीउ स्पेशली डिज़ाइन थियल आहे। इन क़िस्म जो जेको स्टूडियो आहे जो आउं सम्झां थो हीउ प्रोफेशनल अंदाज़ सां तरतीब ॾिनल आहे, ठाहियल आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी का रुकावट का रंडक न पई आहे। इन करे तव्हांखे वरी बि मुबारक। बिल्कुलु साईं साहब वेठो आहे त हाणे आख़िर में वेंदे वेंदे सूंह लगारी जी ख़ूबसूरत आवाज़ में नाज़रीन तव्हांजे नज़र कंदासीं, मौला मैदा बि घर होवे उते अलमा दी छां होवे। आवाज़ जी भरपूर ताड़ियुनि में सूंह लगारी। मौला